14 जी राति वरन असांजे यादो थी 13 14 15 ये सभु जेके रोशन चंद्रन में था 11 खां वठी 11 12 13 हा ये मुंहिंजे ही खाॿे ऐं सम्झा थो गिटे खां ही उभरियो बीठो उभर चंड पस पहिरीं सॼण सुता विल में चोटा भरे कपूर पहिरियां न पुॼणी बाबल ॾिए न बू जंहिं ते चढ़ी असूर संडे सॼण सांभे थिया ऐं लतीफ़ साईं जे आशिकनि खे लतीफ़ साईं जे हिन मजलिस में अचण ते छूट हवा हुनजो सलाम हुजे हिन अलबस्ती आबाद खां ऐं फ़क़ीरनि जी हाज़िरी क़बूल पवे ऐं अॼु इहो चंड जी राति आहे हूं त हाणे सभु चंड जूं रातियूं पर ख़ासि करे जेके चंड जा जेके घणा चंड थींदा आहिनि 7 चंड हा 7 ॿारो सिजनि उभरी हाणे अॼु खंभात पढ़ंदासीं ऐं खंभात में लतीफ़ साईं जो कमाल रोमांस आहे उहो केॾीमहिल चंड सां ॻाल्हाए थो केॾीमहिल जेको आहे सो उठ सां ॻाल्हाए थो केॾीमहिल जेको आहे सो ही सॼी काइनात आहे सॼी जेका में रोमांस आहे लतीफ़ साईं जो ऐं उहो अॼु पाण पढ़ंदासीं अॼु छो असीं वेही वञूं ॻाल्हायूं लतीफ़ साईं जो जेको रोमांस आहे जेको खंभात जो जेको रोमांस आहे असां वटि अहिड़ा अखर ई कोन्हे न को असांखे एॾी सघ आहे ऐं उहो पंहिंजो पाण जेको आहे कीअं थो जेको आहे काइनात जी शयुनि खे उहो पढ़ंदासीं अॻ में ऐं सम्झां थो पाण इहो अलाह साईं जो जेको इंटरव्यू आहे उहो रहिजो थो वञे उहो तमामु ज़रूरी आहे कई असीं जिन हालतुनि में रहूं था उहे हालतूं जेके आहिनि से उहे केॾीमहिल माण्हू खे रुआड़ीनि थो केॾीमहिल माण्हू खे खिलाइनि थियूं ऐं के माण्हू आहिनि उहे अहसास जेके महरूमियूं आहिनि ऐं उन्हनि में असां जेको गोता खाइनि के माण्हू वीचारा अहसास कमतरी जेको हया विया आहिनि के माण्हू ऐं के माण्हू जेको नशनि में गुम आहिनि ऐं पंहिंजे पंहिंजे मचनि में आहिनि ऐं वॾे खां वॾो जेको नशो थींदो आहे उहो इक़्तिदार जो नशो आहे ऐं उन जहिड़ो ख़तरनाक ॿियो को नशो कोन्हे को पीउ खे बि केॾीमहिल क़तलु कराइण में देरि कोन कंदो पुट खे बि क़तलु कराइण में देरि कोन कंदो एॾो ख़तरनाक नशो आहे हीअ अमा साहिदा बि अची वेली फ़क़ीर अलसी गॾु हूंदे बि जेको आहे वरी हितां बि फिरी आयो आहे ऐं अमीर बख़्श बि आहे अॼु असां सां गॾु असांजो यार पंहिंजो भाउ हमदो शर बि असां सां गॾु वेठो आहे असांजी मजलिस में ऐं असांजो यार ई सहूलियतकार चइजे मददगार चइजे बिलावल उहो बि वेठो आहे बरूचनि सां जेको आहे गुज़ारण असीं पाण बंदा बंदा बरूच आहियूं पर हे ॾाढा ॾुखिया बरूच हे झंग जा झांगी आहिनि ऐं हिननि माण्हुनि सां रहण खां पोइ थी ख़बर पए ज़िंदगी छा थींदी आहे ऐं अॼु बि जेको आहे हीअ माण्हू ॼण त रहिजी वियल माण्हू आहिनि ऐं अहिड़ा लखनि किरोड़े अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे हिन समाज रहाए छॾियो आहे या उहे पाण रहिजी विया आहिनि उनजो ज़िमेदार केरु आहे इहो अॼु जो तव्हांजो वॾे खां वॾो सुवालु आहे पर हीअ जेको इंटरव्यू जेको असीं वठूं था उन मां जेको आहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जीअं त असां जे रोज़मर्रा जी ज़िंदगी में असां जे गिची में पवनि थियूं पर असां वटि उन्हनि जो को हल कोन्हे को माना जंहिंखां पुछो उहो पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि करे थो ऐं अलाही असांजी महफ़िल में लतीफ़ साईं जी मजलिस में अशरफ सुलेमान बि असां सां गॾु आहे हीअ गुलाम मोहम्मद आरिफ़ सर किथे जो आहे इहो बि पंहिंजो दोस्त आहे गुलाम आरिफ़ सर लेक्चरर सिंधी जो पब्लिक स्कूल वारो अदा तव्हांजी महिरबानी बि माशूक अली इहो बि असां सां गॾु वेठो आहे ऐं मामो लियाकत बि अॼु असां सां गॾु वेठो आहे आसमान जेका शर्ट पाए ख़बर ख़ुशि आहियो मुमताज़ ख़ुशि आहे ख़ुशि आहिनि कोरोना वोरोना माना असां त ऐलान करे छॾियो त करे इहा हथ जी बछाइल आहे इहा आलमी जेका असां वबा आहे ऐं हिते असां माण्हू जेके ओरियो कनि था उहे सभु शइ बाक़ी इहो खंघि खुड़को अॻे बि हाणे बि आहे एहतियात कंदासीं अलाह बचाईंदो ऐं बाक़ी हाणे हरू भरू जेको आहे सो इहो असीं वतूं असीं लिकंदा वतूं डिॼंदा भाउ भाउ खे अचण इलाही नथो ॾिए भाउ भाउ सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे हाणे त फ़ोन बि केरु कोन थो खणे उहो अॼु त सवेर वेठे यार खे चयमि त मूं चयो त जेकॾहिं माण्हू गुज़ारे वेंदो सो बि घणो वक़्तु माण्हू यादि कंदो महीनो वॾो आहे उन खां पोइ जहिड़ो हो ई कहिड़ो कोन हो
पोइ असां बि महीनो खनि इहे जेको आहे जल्द जहिड़ा गुज़ारे विया आहियूं असां इहे फ़ोन बि केरु कोन थो करे माना पोइ असीं गुज़ारे वेंदासीं पोइ छा कंदा जॾहिं हयाती में ई माण्हू ईअं छॾे था ॾियनि हिक ॿिए खे कुझु कोन कंदी कोरोना हीउ तव्हांजो सिस्टम तव्हांजो कोरोना ज़दा आहे हीउ तव्हांजे घरनि जो सिस्टम तव्हांजे गलियुनि जो सिस्टम तव्हांजे ॻोठनि जो सिस्टम तव्हांजे शहरनि जो सिस्टम तव्हांजो हुकूमतूं उहो हुन पीके वारी ॿोली में लुल थी विया आहिनि सभई हीउ सॼो जेको आहे तव्हांजो सिस्टम तव्हांजो निज़ाम ख़राबु आहे इन जे करे निज़ाम ख़राबु आहे त तव्हां वटि को सिहतमंद नज़रियो कोन्हे छो त जेसिताईं तव्हां वटि असां वटि सिहतमंद नज़रियो न हूंदो तेसिताईं छाजे बुनियाद ते तव्हां निज़ाम ॾींदो ऐं उन निज़ाम खे सुठा माण्हू ॾींदा जिन माण्हुनि जो सुठो नज़रियो हाणे उन क़िस्म जेको आहे जेको आहे सुवाल पुछिया आहिनि त हक़ छा आहे हक़दार केरु थींदो आहे ऐं अदुल ऐं इंसाफ़ खे जेको आहे तव्हां कीअं था ॾिसो हीअ दुनिया वारा कीअं था ॾिसनि असां पाण खे ख़बर आहे उन ते कोन ॻाल्हाईंदासीं ॻाल्हाईंदासीं उन ते अलाह साईं छा थो चए हीअ जेके सॼो ॾींहुं असीं यशा अला माशा अला इंशा अला कंदा था वठूं उहो असांखे ख़बर आहे त उहो अलाह आहे चवे छा थो अलाह उहो अमानत जे बारे में ख़ुदा छा थो चवे उहो इंसाफ़ जे बारे में छा थो चवे उहो शाहिदी जे बारे में छा थो चवे ऐं अहिड़ा इलाही सुवाल आहिनि असां माण्हुनि जे जेको आहे मथे जे मथां जेको आहे भरियूं सुवालनि जो असीं ॿधियो था वठूं पर असीं जेको आहे पुछूं कोन था छो त केरु जवाबु कोन थो ॾिए सो ख़ैरु तव्हां सभिनी जी महिरबानी आहे तव्हां लतीफ़ साईं जी मजलिस में पहुता आहियो अञा इलाही दोस्तनि जो इंतज़ारु आहे गाज़ी फ़क़ीर बि अञा कोन आयो आहे ऐं साईं इस्माइल बि कोन आयो आहे हीउ सानीद कोन आयो आहे अमान अंसारी अलाए हीउ अची सचल ॻोठ मज़ा ई रहंदो मारूड़ा में रहंदो आहे ऐं पंहिंजो नूरानी उते हाणे त सचल ॻोठ में सभु शयूं अची वियूं आहिनि ऐं साईं लियाकत अली फ़क़ीर इन बि महिरबानी कई आहे ऐं अब्दुल मजीद मल्हा यार पाण वारो हटड़ी वारो वग़ैरह हटड़ी में उते वेठासीं मोहम्मद अली शाह सां गॾु मोटियासीं उते जेको आहे त हुन असांजो अलाए मांझांदो कयो अलाए साझांदो कयो ॾाढो मोहबती माण्हू आहे ऐं एग्रीकल्चर जो मूंखे शौक़ु उन सां बि थियो उहो बि हीअ बनी हुनजी आहे बाक़ी हीअ जेकी कंपनियूं वंपनियूं आहिनि इदारा उन्हनि जे मार्फत ईअं भोगन में बनी आबाद इन सां राब्तो कंदासीं अरे असां बि तुंहिंजे गशन ते अची जेको आहे सो बनी ते अची वेठा आहियूं असीं हाणे तोखे यादि पिया करियूं तव्हां चयो त बसि सभु कुझु तव्हांखे करे ॾींदासीं असांखे ॿियो कुझु न असांखे वण खे लख खनि वणी वठी ॾिजो पोइ सॼो ईअं बान ते हितां खां हणूं वञी जेको आहे सो वञी हा ॿरे जी न उहो शेखाणी गाड़ी हली लंग करी पोइ हणंदा हलूं छो त वण बचाईंदो हीअ सिंध खे वण बचाईंदो ऐं हिन तव्हांजे समाज खे ई वण जहिड़ा जेके आहिनि घाटे बड़ जे वण जहिड़ा जेके माण्हू आहिनि उहे चीज साम्हूं अची वियो ॾिस अलाए मानी वेठे खाधई अदा मूंखे भरोसे चए माफ़ु कजांइ भॻी पाणी जो तयारु कयो अॼु छा थियो मथे जो सूरु जेको अॼु अलाए छो आराम बि जेको आहे कलाक खनि कयोसीं हा पर गर्मी ॾाढी हुई अॼु वरी पाणी वाणी जेको आहे सो हेठि पिए हलियो बनी में ऐं छनकारूं मनकारूं कोन कयूंसीं थोरो झटको ॾिनो मथे जो सूरु पोइ वरी गोरियूं खाधियूं अथऊं पक खनि सूरु झको थियो आहे बाक़ी हाणे प्रोग्राम खां पोइ जेको आहे सो असांखे जेको आहे सो जेकॾहिं बदिलो वठिणो हूंदुसि त वठंदुसि न त जॾहिं सूरु पवंदो पोइ चवंदो नेगरिन जो सूरु ॾाढो न ॻाल्हाइणु ॾींदो आहे न कंहिंजो आवाज़ु कंहिंजो ॿुधणु ॾींदो आहे न को रोशनी वणे न को ऊंदाही वणे पर हिते त को रोमांस आहे हिते हवाउनि में हिते जो हिते जेका म्यूज़िक आहे जेका आरुनि जी जेका म्यूज़िक आहे हीअ नेचर आहे वॉट लाइफ ऑफ नेचर हीअ ॾिसो नी ईअं तव्हां वेठा हुजो स्टूडियो में वेठा हुजो ईअं ऐं असां बि सॼी ज़िंदगी जीअं केटियुनि ॿेटियुनि शुरू थी आहे थियो टीवी ते कमु कयो अहिड़ो स्टेज कंहिं ठाहियो आहे 14 जो जहिड़ो जाॻंदो चंड 13 14 जो पुठियां वञी बीठो आहे महिरबानी भॻी महिरबानी तो मानी खाधी तव्हां भले खाओ भई हा मुंहिंजे लाइ चिलो जेको आहे उहो कणिक जो चिलो ॻाल्हि कई त मूंखे वरी मुंहिंजो यार भाउ अची वियो मुहरम यादि अची वियो पोइ जो यार कणिक जा चिला खाओ पिया ऐं अॼु उहे ॾींहं वरी अची विया हलिया करे असीं जो आहे खिलंदा हुआसीं तव्हां अॼु छा ॿुधाईंदा हुनजे लाइ तव्हां तयारी करियो हीउ मीरल बि पहुची वियो अथव ऐं तालिब कच्छी हैदरी मां पहुची वियो आहे इहो ऐं अॼु आउं सम्झां थो की
जेको ख़ूबसूरत जेको ॾिसो नी दरिया जूं छोलियूं हिते अलाए तव्हांखे ॿुधण में अचनि थियूं अलाए कोन। ऐं चुप करियां त ज़रूरु तव्हां महसूसु कंदो बिल्कुलु जेको आहे मुंहिंजे हिन खाॿी अख ते आहे बाक़ाइदे हितां। ऐं अॼु ॾिसो गिटे ते चंडु बीठो आहे चोॾींहुं उन खां वधीक कहिड़ो कहिड़े बंगले में बंगल वारा बि यारनि इलाही उते बि जेको आहे सो रहियासीं पर जेको आहे सो पंहिंजे पखनि मंझि पेही महलनि जी मरद हुआ। ही उहे पखा आहिनि मारवी जा ही मारवी जो मकान आहे उहो मारवी जा उहे कोठा आहिनि ऐं जेको आहे सो उहो झर उहो झंग आहे हिते इहो लाइव इहो जेको आहे सो सिॼु तव्हां ऐं त खणी ठीकु आहे तव्हां सां बीठो हूंदो आहे हर वक़्तु पर हीअ सिॼ बि जेको चंड बि तव्हां अलाए घरनि में वेही ॾिसी सघो था अलाए कोन पर तव्हां अॼु तव्हां इंजॉय कयो हीअ जेको आहे सो मुंहिंजे बि अखियुनि में तव्हीं बि आहियो ऐं चंड बि आहे तव्हीं बि मुंहिंजा चंड आहियो पोइ चंड ते वॻे थोरो यादि थो अचे बैठ ते पोइ पाण अला साईं जो जेको इंटरव्यू आहे उहो जेको लिखियो आहे उतारियो आहे उहो जेको आहे सो पढ़ंदासीं। चंड मुंहिंजे चंड जा अदा हमज़ो वञे थो छा हा पोइ ध्यानु सां ॿुधो न या अॻियां अची वियो अॻियां वेंदा त ऐं तव्हांखे झले सघंदा पासे में पुठियां वेठा आहियो अब भरो थियंदो हाणे भरो जी मर्ज़ी आहे हुनजो वेहण जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे उहो जेको आहे हर को छिॾो पाॾो थी वेठो आहे। अदा चंड सां जेको आहे सो ॻाल्हायूं था चंड मुंहिंजे चंड जा चारा कर चांदा वाह साईं वाह हा और चंड खे बि जेको आहे सो चवां त अॼु मुंहिंजो जेको आहे महबूब पियो अचे तंहिंजे करे महिरबानी करे जेके बि रस्ता आहिनि हितां जितां मुंहिंजो महबूब मटींदो महिरबानी करे उतां जेको आहे अॼु उहे चांडाण छटे छॾ चंड मुंहिंजे चंड जा चारा कर चांडा हे तो छा कयो आहे तो कुझु कयो आहे या रुॻो मूंखां वंगारूं पियो वाराए चई तारा मूं पिणु पोखिया चई अखियूं कढी मूं रस्तनि में पोखे छॾी चई तारा मूं पिणु पोखिया चई कचूं तूं पिणु आण चई तूं महिरबानी कर तूं वरी कचूं तो वटि वरी इलाही तारा आहिनि न ऐं ॾिस नी अॼु चंड आयो आहे तारा इलाही लिकी विया आहिनि तारा आहिनि सही असांखे ॾिसण में कोन था अचनि ऐं उहो चवनि था उहो वकील चए थो ॾींहं जो बि बीठा हूंदा आहिनि पर पाण खे जेको आहे सो ॾिसण में कोन था अचनि पोइ चंड थो पुछे त पर अहिड़ो को तुंहिंजो महबूब आहे छा जंहिंजे लाइ तूं जेको आहे सो मूंखां बि जेको आहे सो रस्ता में चांडाण थो छटराई ऐं तो बि अखियूं पोखे छॾियूं आहिनि आहे कहिड़ो चई जंहिंजे अचण साण हींअरो हिंदोरे लुॾे माना उहो महबूब अहिड़ो महबूब आहे उहो जॾहिं अची थो वञे त असांजो जेको हींअरो आहे असांजी जेका दिलि आहे उहा जेका हिंदोरनि में लुॾणु शुरू थी करे अहिड़ो महबूब आहे पाण अहिड़े महबूब जे लाइ जेकॾहिं तूं असांजी मदद न कंदे त पोइ असांजी ॿियो केरु असांजी मदद कंदो ऐं इहा साॻी ॻाल्हि जेका लतीफ़ साईं जेका असां ॻाल्हि कई लतीफ़ साईं चयो त माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरा सुपे अदा ही शरीर तव्हांजो गुलशन शहर बि अची वियो अथव हीअ तव्हां बि चयो न कंहिंजा माइट आहिनि थरी में हिन जा पंहिंजे बिलावल जा हा अलाए सवेर पे कंहिं चयो पोइ तव्हीं बि आया त हितां आयो पोइ किथां आया पोइ हिते जा त आयो कोन हा यार तव्हांजो हीउ जेको लीडर आहे जेको मुस्तक़बिल जो हीउ जेको गुलशेर शहर ऐं इनकलाबी पार्टी जो रहनुमा उहो बि आहे आफ़ताब लिगारी इहो बि असां सां गॾु वेठो आहे हीअ हसन तूफ़ानी हसन मुशतबा कोन थो अचे इलाही ॾींहं थी विया हा हीअ वेठो अमेरिका में वटे वड़कंदो पोइ असीं चऊं था बाबा हाणे अमेरिका भला करे असांखे नथा घुमायो त भला तव्हीं अचो हिते चए त माण्हू घरनि माल ऐं सभु ॾींहं घुरा सुपे दुनिया ते दोस्त तां फिदा करियां फ़िलहाल चए कीअसि नाम निहाल पसंदि तां परे थियो माना तुंहिंजे नाले ई असांखे निहाल करे छॾियो आहे नओं निहाल करे छॾियो आहे माना रिक्रिएट करे छॾियो आहे रीहेबिल करे छॾियो तव्हां असांखे माना रुॻो तस्वर जेको हुनजो नालो ॿुधो हुयो अञा तो ॾिठो ई कोन्हे को तूं केॾो जेको आहे ख़ूबसूरत आहे जेको आहे असांजो जेको महबूब आहे चई चंड मुंहिंजे चंड जा चारा कर चांडा चई तारा मूं पिणु पोखिया कचूं तूं पिणु आण चई जंहिंजे अचण साण हींअरो हिंदोरे लुॾे आयो मुंहिंजो महबूब अचे ऐं मुंहिंजो हींअरो हिंदोरनि में लुॾे
अरे इहो सभु कुझु तॾहिं थींदो। इहो ज़िंदगी जो जेको रोमांस जेको ज़िंदगी जो आहे जेको माण्हू जी ऐं आउं सम्झां थो काइनात जी मंज़िल आहे माण्हू जी मदद कर, माण्हू सां साकार कर। माण्हू जी जेका मदद इहा ई आहे, माण्हू अॼु आख़िरी मंज़िल जेका आहे ऐं पोइ उहा मुसलसिल आहे, उहा सांदा आहे, उहा जेको आहे अणखुट आहे, उहो आहे मज़ो, उहो आहे ख़ुशी, उहो आहे अमुन। इहो ई आहे। पोइ जेको आहे ॿियो छा हूंदो, प्यारु हूंदो, इहे मोहबतूं हूंदियूं, वेठा जेको आहे हिक ॿिए जूं तारीफ़ूं। पर असीं तारीफ़ूं उन वक़्त था करियूं जॾहिं असां कुझु कयो ई कोन्हे। पहिरीं ॻाल्हि हीअ त तव्हां हीउ जेको शुक्राने जा सजदा करणु जॾहिं वञो था तॾहिं तव्हां खां ख़ुदा इहो नथो पुछे त करे छा आयो आहीं। तव्हांखे इहो महसूसु कोन थो थिए त तव्हां जंहिं ख़ुदा जे आॾो जेको आहे सजदा था कयो जंहिं ख़ुदा जे आॾो, ऐं उहो ख़ुदा जॾहिं तव्हां खां इहो पुछे त तव्हां अॼु छा करे आया आहियो, त उनजो तव्हां कहिड़ो जवाबु। हीउ चंड आहे, चंड खां जेका जवाबु ख़ुदा पुछंदो, चंड चवंदो ऐं पंहिंजो चकर कढी आयुसि, हीउ बीठो आहियां हींअर वञे पियो, सवेल मुंहिंजी गिट खे वेझो, हाणे आहिस्ते आहिस्ते मूंखे छॾींदो वञे, पर आउं त हुनखे कोन छॾींदुसि। हीउ सिजु आहे, उहो सिजु पंहिंजो कमु करे हींअर वियो, ससी कान पहुती, असीं कोन पहुतासीं। उन जे करे ससी जेको आहे अॼु वासी दरिया ते इहो मैसेज ॾिनोसीं असांखे त आउं न गॾी प्रीअ खे तूं थो लहीं सिजु। इहो बिल्कुलु जेको आहे दरिया में ढली इहा ॻाल्हि कईसीं त आउं न गॾी प्रीअ खे तूं थो लहीं सिजु, की आउं जे ॾींहुं सनियड़ो, की आउं जे ॾींहुं सनियड़ो नई प्रिया खे ॾिज वञी के चइज त वीचारी वाट मुई। पर असीं वाट में मरणु नथा चाहियूं। हीउ इस्माइल खोसो ॿुधे थो, हीउ उन खां सवाइ हीअ असां खावर क़बूल, असीं हीअ अॼु साजदा आहे या नुमाइंदगी थी करे, जेकॾहिं हिकिड़ी आहे त उहो सॼी इंसान ज़ात जेका आहे उनजी हीअ नुमाइंदगी थी करे लतीफ़ थी करे। छो त ॿियूं छोकिरियूं असांजो राति आई हुई जेका मुंहिंजी जेका बेबी आई आशा मरी बि आई, अॼु बि असीं उमेद था करियूं इहे सभु अचनि। ऐं सारंग लाचारी मुंहिंजो भाइटियो फ़कीर लाचारी जो पुटु, उहो बि जेको आहे सो भई तव्हां लाइ ई असां जेको आहे वेठा आहियूं। हीउ ॾिसो न अहिड़ो कहिड़ो स्टूडियो ठाहियो, हीउ मथे जेको आहे तारनि भरियो जेको आहे अॼु त सॼो जेको आहे चांड्राण जेका छटे छॾी आहे चंड, ऐं हीअ जेका धरती आहे उहा बि ॾाढी जेको आहे अॼु वणिड़ा ॾिसण में अचनि पिया। अॼु उहो जेका म्यूज़िक हूंदी आहे असांजी ॾेॾरनि जी, आरुनि जी, ऐं हवा जी, दरिया जे छोलियुनि जी, उन सां गॾु अॼु वरी जेको आहे चांड्रोकी बि उन सां गॾु आहे, ऐं उनजो त वरी अजीब क़िस्म जो रोमांस ठहियो आहे। पर पोइ बि इहो आहे जो चंड जेको आहे मुंहिंजे पुठियां इहो बीठो आहे ॿी कार ते असां, हा चांडोकी राति में वेही बान ते। इहो बि तूं ॿुधाए जीअं कलाम कंहिंजो आहे, अनवर पीरज़ादे जो आहे, इंडिया जेको आहे विश्व बेलाणी जो। अॼु फ़कीर खां विश्व बेलाणी जो इहो जेको ॿुधंदासीं जेको आहे कलाम, उहो सिंधू हो न उहो, हा ख़ैर हीअ जेका तव्हांखे मुबारक हुजे जेको आहे सो हिन लतीफ़ जी हिन कचहरी जी, लतीफ़ जी हिते शाहूकार माण्हू आहे, तव्हीं दुनिया जा शाहूकार माण्हू आहियो, तव्हां वटि लतीफ़ आहे, ऐं तव्हां वटि हेॾो जेको आहे सो हीउ ख़ुदा जो जेको आहे सो कलाम आहे, हीउ अमली तौर ते लिखत में तव्हां वटि ख़ुदा मौजूदु आहे। को बि ख़ुदा अॼु ॾींहुं ताईं कंहिं मज़हब जो ख़ुदा लिखत में तव्हां वटि मौजूदु न आहे, लिखतूं तब्दील थी वई, घटायो हिन सां बि कोन थियनि, पर हीउ ख़ुदा जो रसूल माण्हुनि खे यादि कराए पियो हले, उहो हर को हाणे यादि कराईंदा अचनि। हीउ मौलवियुनि खे चवंदा आहियूं बसि तव्हांजो इहो असांजो थोरो आहे, घटि में घटि तव्हीं इहो क़ुर तव्हांखे हिफ़्ज़ आहे, तव्हांखे यादि पियो आहे, इहो कंदो तव्हीं बि हिकु ॾींहुं जेको आहे सो सुधरी पवंदा, तव्हीं बि जेको आहे ख़ुदा जे कलाम ते अमल करणु शुरू करे ॾींदो। पर ख़ुदा जूं केसिटूं आहियो, इहा बि ॻाल्हि असांखे क़बूल आहे, इन्हनि सां बि दोस्ती रखो सभिनी माण्हुनि सां। इहे पीर आहिनि, इहे बि ॾाढा सुठा माण्हू, सभु जेके आहिनि ख़तरनाक न आहिनि, ख़तरनाक लीक कढो। हीअ तव्हीं जेको आहे कल्ह जेके सुठा माण्हू हुआ उहे ॾाढा ख़राबु थी विया आहिनि, पोइ छा करियूं उन्हनि खे ॻिची में विहारियूं आहिनि, ऐं कल्ह जेके भला जेके ख़राबु माण्हू हुआ अॼु सुठा थी पिया आहिनि। उहो मयार ठाहियो, कंहिंसां हलिणो आहे कंहिंसां न आहे हलिणो। जेकॾहिं तव्हां मयार नथा ठाहियो, ईअं ई तव्हां तकलीफ़ जी बुनियादनि ते जेकॾहिं तव्हां ईअं हलो था त पोइ इहो ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी पए। तंहिंजे करे अॼु पाण
ख़ुदा जो जेको इंटरव्यू हो उन में जेको सूरत नजम जी जेका 53 जेका आयत पाण पढ़ूं था, छो त इहो तव्हांजे करे पोइ क़ुर बि पढ़णो पवंदो आहे, लतीफ़ बि पढ़णो पवंदो आहे। पोइ कहिड़ियूं लाज़मियत तव्हां सां ॻाल्हाइणो आहे, तव्हीं सभु आलिम आहियो, अदीब आहियो, शाइर आहियो, सभई पढ़ियल ॻढ़ियल माण्हू आहियो। ऐं हिते त असीं जेको आहे सो जेके तव्हीं जट जा मोट था चओ, असीं उन्हनि खां सिखंदा आहियूं। हिते जा हारी मज़दूर, पोइ जेके आम जेको माण्हू आहे त उन वटि जेको इल्मु आहे उन जो तव्हां पोइ लतीफ़ बि, ऐं हाणे इहा ॻाल्हि सम्झी वियो आहे त लतीफ़ जा उस्ताद बि इहे ई आम माण्हू ऐं इहे ई उस्ताद आहिनि, छो त उन्हनि वटि को न को यूनिवर्सिटियुनि में पढ़िया, न को किथे पढ़िया। हाणे ॾिसो न, हीउ जेको दुनिया जो उहो माण्हू जेको कंहिं यूनिवर्सिटी जो पढ़ियल न हो, कंहिं मदरसे जो पढ़ियल न हो, कंहिं मुल्ले जो पढ़ियल न हो, उहो माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे जो दुनिया अञा ताईं दुनिया हैरान आहे थी करे। ख़ुदा जो रसूल फरमाए थो क़ुर में, क़ुर जे हवाले सां फरमाए थो इंसान रुगो उन शइ जो हक़दारु आहे जंहिं लाइ हू महिनत करे थो या कोशिशि करे थो। वग़ैरह ॿुधी आहे, सम्झो वेठो आहे। अलाह साईं चए थो लैस लिल इंसान इला मा सा, ही कानून आहे। ऐं हिते माण्हू जेतिरी महिनत कनि था, जेतिरी लहणनि था, ओतिरी उन्हनि खे नथी मिले उन्हनि खे, छो त नाइंसाफ़ी आहे। तो इन जे करे नाइंसाफ़ी आहे। हिन ॻाल्हि खे छो न फॉलो कजे हुनखे। ख़ुदा फरमाए हर को पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करे, हर को पंहिंजो हक़ घुरे। तव्हीं कमु केतिरो था करियो? तव्हांखे 8 कलाक कमु करिणो हो, तव्हां 1 कलाक कमु कयो, तव्हां 7 कलाक किथे हुआ? केरु तव्हां खां पुछियो? कि मालिक त तव्हांजे हवाले करे वियो, बनी हवाले तव्हांजे करे वियो, ऑफिस तव्हांजे हवाले करे वियो, ही ख़ुदा ही समाज तव्हांजे हवाले करे छॾियो। हाणे तव्हीं सुता पिया सॼो ॾींहुं। ही तव्हांखे वण पोखणा, तव्हां वण वठी था वठो। तव्हांखे मोहबतूं पैदा करणियूं, तव्हांखे प्यार पैदा करिणो, तव्हांखे हक़दारनि खे हक़ ॾियणा, तव्हांखे इंसाफ़ करिणो, तव्हीं छा पिया करियो? असीं छा पिया करियूं? असीं माना आउं पंहिंजो पाण खां पुछां त व्हाट आई एम डूइंग, ऐं तव्हीं बि पंहिंजो पाण खां पुछो असीं छा पिया करियूं। छो त जेसि ताईं माण्हू पाण तब्दील नथो थिए, उहो ॿिए खे तब्दील छा कंदो? फ़र्ज़ु करियो तव्हीं ठीकु आहे, सॼो ॾींहुं वेठा जेका तव्हां पंहिंजे ॿारनि खे चओ पढ़ो कोन था, हीअं कोन था करियो, हू कोन था करियो, सॼो ॾींहुं वेठा चओ, कोन मञींदा तव्हांजी ॻाल्हि। छो त इन जे करे कोन मञींदा त हुनखे ख़बर आहे तव्हां बि कोन कूड़ा आहियो। तव्हां ॻाल्हियूं हिकिड़ियूं करियो था, अमल हुनजो उपसर था करियो। लतीफ़ साईं छा थो चए? चए थो सिखो सिपुनि खां। ईअं बि कोन चई त तव्हां कार्ल मार्क्स खां सिखो, या जेको आहे सो तव्हां थॉमस कायल खां सिखो, या जेको आहे सो बर्टन रसल खां सिखो, या तव्हां जेको आहे सो वञी सिखो ख़ुदा खां वञी सिखो, या तव्हां वञी चंड तां वञी इल्मु सिखी अचो अमेरिका में। न, सिपूं जेके समुंड में जेके वेठियूं आहिनि, समुंड जे तरे में जेके सिपूं आहिनि, उन्हनि खां थो चवे सिखो। ही रूट्स आहे, दीज़ आर दी रूट्स ऑफ लतीफ़। जेके लतीफ़ जा रूट कहिड़ा आहिनि? नेचर जूं शयूं। छा थो चए? सिखो असांखे माण्हुनि खे। होॾां ख़ुदा त सॼो इल्मु माण्हू खे ॾेई छॾियो, पोइ माण्हू खां सवाइ बि ॿियो इल्मु को रहिजी वियो आहे। चई सिखो सिफ़ुनि खां सरचियूं रीत जी। मायूं पंहिंजो पाण में ॻाल्हाए, जॾहिं किरदारनि ते ईंदासीं, लतीफ़ जेका हीअ फिल्म ठाहे थो त लतीफ़ निकिरी थो वञे, पोइ उन में सरचियूं जहिड़ियूं आहिनि उहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि थियूं, माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। सिखो सिपुनि खां सरचियूं सिखण जी।
चई मङनि जर मथां ओरे कननि आसरो, चई उनखे आसमान जो पाणी खपे, उन्हनि खे मींहुं खपे, उन्हनि खे मींहं जो पाणी खपे। चई उहो समुंड में अंदरि जेको आहे दरिया जो जेको पाणी आहे उहो उन्हनि खे कोन थो खपे। अदा ख़ैर त आहे हेॾा नई स्टेशन शुरू थी वियो न पोइ ॻाल्हाइण न पोइ होॾां थी वियो न ॻाल्हाइण पोइ होॾां थी वियो न पोइ तव्हां असां सां कोन आहियो, सॼी दुनिया असां सां वेठी आहे। पोइ इन करे चवंदा आहिनि के वेझाई दूर के दूर भई बोलो ऐं अदाई पंहिंजो ऐं अली अहमद लुंडरी रुॻो तव्हीं चरिया कोन आहियो, हेॾे शर बि चरिया आहे। उहो हिते लतीफ़ वेठो ॿुधायां ऐं क़ुर वेठो ॿुधायां, हे जेको आहे पंहिंजी कचहरी में लॻा पिया आहिनि। पोइ हाणे प्लान वेठा ठाहिनि, सुभाणे पोइ धाड़ो हणिणो आहे हिननि खे, छा करिणो आहे। सो चवंदो आहे मुंहिंजो वंगार में को ईअं न थिए को मुड़ुसु मारे अचो कॾहिं। वंगारूं वहबियूं सुठियूं वंगारूं वहबियूं जेको आहे रुंबा बि कबा ऐं माण्हुनि जी मदद बि कबी, पर ॾोह में वंगार न वहबी, छो त ख़ुदा जेको आहे इन जी इजाज़त कोन थो ॾे। अला फ़कीर पंहिंजो ॿी आयत आहे बनी इसराइल जी ऐं उनजी 53 आयत आहे, उन में ख़ुदा फरमाए थो त ऐं जॾहिं बि का शइ मापे तोरे ॾियो, हीअ वापारियुनि सां थो ॻाल्हाए, सरमाएदारनि सां, ऐं जॾहिं बि का शइ मापे तोरे ॾियो त माप तोर पूरी रखो। हाणे ही ॻाल्हि क़ुर जे हिन जेको आहे बनी इसराइल में लिखी पई आहे। चवंदा असां क़ुर में रुॻो आसमान जूं ॻाल्हियूं आहिनि, असांजी ज़िंदगी जूं ॻाल्हियूं न आहिनि। हीअ त ख़ुदा सिधो सो जेको आहे ॻाल्हाए पियो, कंहिंसां पियो ॻाल्हाए, वापारियुनि सां ॻाल्हाए पियो। हींअर ई वापारी कहिड़ा, हींअर त वापारी तव्हांजा हुकुमरान आहिनि जेके तव्हांजा आस्था ते सॼी धरती विकिणनि पिया। ही तव्हांजो हुकूमतूं विकिणी छॾियूं, तव्हांजी स्टेट विकिणी छॾियूं, तव्हांजूं सभु शयूं तव्हांजूं विकिणी छॾियूं, पर इहो कीअं हिननि विकियूं आहिनि इहे सभु शयूं। चई इहे न मारनि रीत। हाणे हीउ ॿुधाए पियो, लतीफ़ चवे थो त हीअ मारुनि जी रीत इहा न आहे। अदा इरफान अली सॼी संगत खे सलाम थो ॾिए पियो। पंहिंजो महिरबानी अदा तव्हांजी, असां तव्हांजे सलाम लाइ त सिकूं था पिया। सामने हिकिड़ो बैत यादि थो अचे, ख़ुदा जो इंटरव्यू पियो हलंदो ऐं ख़ुदा चवे थो त इहे जेके जेके ॻाल्हियूं तव्हांखे चङेरियूं तव्हांखे यादि अचनि, इहे हिक ॿिए सां शेयर कयो। छो त लतीफ़ जी कचहरी में ज़रूरी न आहे जेको आहे हिकिड़ी जेको आहे ॻाल्हि पई हले ऐं या त जेको आहे इहो थींदा आहिनि जेको आहे मौलवी थी वञिजे, या त पीर थी वञिजे, या त कामिल थी वञिजे। ईअं माना ही कंहिं न कंहिं हिकिड़ी इंतिहा ते असीं हलिया था वञूं। असीं चवंदा इक्विलिब्रियम पैदा कजे, बैलेंस पैदा कजे, जीअं ही जेका तव्हांजी जेका ज़िंदगी आहे जंहिंमें असीं तमामु लेट थी विया आहियूं, उहो जल्दी जेको आहे असीं जेको आहे उन ॾांहुं जेको आहे अची सघूं। इहे न मारनि रीत जीअं सेण मटाइनि सोन, चई अची अमर कोट में कंदसि का न कुरीत, चई पखनि जी प्रीत माड़ी मूर न मटिया। चई जेको पखनि में जेको असांखे जेके मोहबतूं मिलियूं, ही कचनि घरनि में जेको असीं रहियासीं, गंब जा घर हुआ, सॼी राति वग़ैरह मींहुं वसंदा। चोहठ वारो तूफ़ान तोखे यादि तो रहे, ॼाओ बि कोन हूंदे मूंखे लॻे थो चोहठ में। चोहठ जो तूफ़ान कासिम खे यादि हूंदो आहे, सम्झां थो कासिम वॾो आहे मूंखां बि 20 साल मूंखां वॾो आहे। हिकिड़ी राति में फ़क़ीर सॼी सिंध जा जेके गंब जा घर किरी विया, माना तेज़ तूफ़ान। पोइ उन में मींहुं बि जेको आहे अहिड़ो, वरी बि मूं मींहुं कोन ॾिठो आहे अहिड़ो। सुबुह जो उथियासीं, ऐं तॾहिं लुआरी शरीफ़ में ॼाओसि, 7 सालनि जो उन वक़्तु आहियां। सुबुह जो फ़क़ीर उथियासीं त इहे जेके झूपड़ियूं वूपड़ियूं जेके हुयूं, हीअ जेको आहे इहे वञी बचियूं हुयूं जेके लाकुड़ जूं जायूं, ऐं ॿियो गंब जूं जायूं, असांजो बि गंब जो घर हो। उन में ईअं थियो त असुर जो अची जेको आहे नेसारो टुटो, ॿियनि जा जिन जा जेको आहे घर टुटी विया, असांजे नाने जो, असांजो जेको आड़े पाड़े जा जेके हुआ उहे सभु असांजे घर। ऐं मूंखे चिटो यादि आहे, बाबो कोन हो, बाबो हुयो पीर जे हवाले हूंदो, ॿियो हो सन्हड़े बंदि मुराद ते हो, सदाई जेको आहे हुयो जीअं हींअर आउं बि पंहिंजे ॿारनि सां कोन आहियां, पर गॾु वेठा आहियूं। हींअर अॻे मोबाइलूं हुयूं कोन, त उन ज़माने में जेको आहे हीअ सभु जेके आहिनि से ज़िंदगी जा कासिम खे ख़बर हूंदी। पोइ सुबुह जो उथियासीं त सॼो असांजो ॻोठु डठो पियो, ऐं ॻोठु डठो पियो। ऐं तूं सम्झो त हींअर जेकॾहिं को ॻोठु डही वञे या ॻोठ खे बाहि लॻी वञे, पोइ अख़बारुनि में पिया पढ़ंदासीं त ॻोठु सड़ी वियो हलियो, ॻोठु डही वियो हलियो। हाणे उहो आसमान जे हेठां वेठा आहिनि, को हुनजी मदद करण वारो कोन्हे। पोइ आहिस्ते आहिस्ते कंदा, पोइ उहे चिड़ पकड़ थींदा वञनि, पोइ माण्हू पिननि थियो वञनि।
पर मूंखे यादि आहे त असीं 3 महीना मुसलसिल 3 महीना उहो दरगाह पाक में अंदरि वेठा हुआसीं। वॾो कोट वारी शरीफ़ जो हींअर दही जेको आहे भुरी वियो आहे ऐं ख़ुदा करे त उहे वरी ओज वरी उहो माणे असां 3 उन वक़्तु भला घटि में घटि जेकॾहिं हींअर बि आउं सम्झां थो त माण्हू मुने लख खां वधीक माण्हू लख खनि माण्हू हींअर रहनि था। आस पास जा ॻणींदासीं त 2-3 लख माण्हू थी वेंदा हलिया। उन वक़्तु बि ॿियो न हूंदा त 10-15 हज़ार माण्हू हुआ, वॾा ॿ पाड़ा हुआ असांजा। पोइ 10-15 हज़ार माण्हू उहो जेको आहे कोट में वेठा ऐं पोइ 3 महीना उन्हनि माण्हुनि खे उते जेको आहे राहत मिली। सुबुह जो सभिनी खे चांहि मानी मिलंदी, चांवरनि जी ॻाढ़ी वॾी चांवरनि जी मानी, कणिक जूं मानियूं, मंझंदि जो दाल मानी मिलंदी, खीर भत मिलंदो। केॾांहुं विया इहे दातार, केॾांहुं विया इहे अलाह जा दोस्त, इहे हींअर अहिड़ा घणा कोट बचिया आहिनि, घणियूं अहिड़ियूं ओताकूं बचियूं आहिनि, घणा अहिड़ा माण्हू बचिया आहिनि की हिकिड़े फैमिली खे उहो माण्हू ईअं जेको आहे 3 माना वेहारे जेको आहे खाराए। पोइ इहो ईअं थींदो हो फ़क़ीर त पोइ माण्हू सॼो ॾींहुं जेके हूंदा हुआ नौजवान ऐं इहो पोड़ा सॼो ॾींहुं वठंदा, माल जेको आहे चाढ़ींदा, घर ठाहींदा ऐं ॿारड़ा ऐं मायूं, इहे मायूं बि कमकार कंदियूं, इहे दरगाह में ॿुहारियूं कढंदा वठंदा। इहो आउं तव्हांखे ईअं सम्झो त ॿुधायां थो तव्हांखे पंहिंजो 55 साल अॻे जी ॻाल्हि थो ॿुधायां। ऐं तॾहिं आहियां ईअं सम्झो त 7 सालनि जो इहा मुंहिंजी उमिरि आहे। हीअ चंड बि शायदि आहे, तारा बि शायदि आहिनि, छो त इहे अॻे हुआ, इहे हूंदा, असीं न हूंदासीं त बि इहो चंड बि हूंदो ऐं सुबुह जो जेको आहे सो सिज बि ईंदो ऐं इहे दरिया बि हूंदा, इहे सभु कुझु हूंदो। इहो माण्हू आहे, हाणे माण्हू जी मर्ज़ी आहे त कीअं थो जेको आहे सो माण्हू खे पंहिंजो पाण खे कीअं थो संभाले पंहिंजो पाण खे। असां जेके लतीफ़ साईं जी मजलिस में हिन चांडोकी में असां सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि सभिनी जी महिरबानी, ख़ुदा उन्हनि खे ख़ुशि रखे। सैद पीरल शाह ऐं ख़ान मोहम्मद इहे बि जेको आहे सो लतीफ़ साईं जी मजलिस में आहिनि। असां माइट बीरल बि खड़ा आहे ऐं छो त फोटू अहिड़ो हयो अथव जो लठ खणियो बीठो आहे। अॼु मूंखे चई बाबा आहियो फ़क़ीर जेकर तोखे नथो छॾे त असीं वाराड़ो वठो पिया अचूं ऐं असीं रेलगाॾी काए ईंदासीं ऐं रेल जी पटड़ी आहे, असीं तोखे खणी वेंदासीं। मूं चयो बाबा हाणे असीं मुजेरीअ ते वेठा आहियूं, हाणे मुजेरी मोकल ॾींदो त ईंदासीं ऐं हिते अचो था त भले अचो, भई एॾां असीं अचण जहिड़ा आहियूं कोन। पोइ जेको चयो पोइ चाढ़ण दातार ॾांहुं नियापो उमाणियो त फ़क़ीर पे विया जेको आहे सो जाचकानी जो बैत आहे, तो नियापो उमाणियईं त उनखे फ़क़ीर चइबो जॾो। पोइ हाणे असां जॾा थी पिया आहियूं, गाॾियूं बंदि थी वियूं आहिनि, या भाड़ो कोन्हे को, या फ़क़ीर जी मोहबत ॻरी थी वई आहे, न कुझु आहे ज़रूरु। ऐं या शहर इहे असांखे नथा छॾनि, या ही फ़क़ीर ऐं माण्हू अॼु पैसनि जूं ॻाल्हियूं पियो हलनि त मूंखे त ख़बर कोन्हे त फ़क़ीर को मूंखे त अॻमान करे वेठो आहे ऐं मुंहिंजे माइटनि खां जेको आहे पैसा पियो वठे। माइट मुंहिंजा ख़ुशि आहिनि त हीउ फ़क़ीर घुमंदे वरितो। हाणे ख़बर न आहे ॻाल्हि केसि ताणी जेको आहे सो वञी पहुची आहे। उहा लख रुपया थो चवे फ़क़ीर, लख रुपया मुंहिंजो यार अघु त सफ़ा तव्हां थोरो मुंहिंजो कयो। लख रुपया त आउं बि तव्हांखे पिनी ॾेई छॾियां हरू तव्हां, पाण लख रुपया मुंहिंजा माइट खणी पिया अचनि। उन खां पोइ फ़क़ीर आज़ादु कंदो, उन खां पोइ वरी केॾांहुं वञी को जबल वसाईंदासीं केॾांहुं। असांखे बरोच चांहि कोन पीआरींदा न, हीअ वठी अचो न गैस वारो, न तूं हाणे मूं अॼु बंदूं बुंदूं गॾु कयूं आहिनि सियारे जो सामान, हीअ थुबियूं जेके तव्हां कढियूं सरनि वारियूं, अॼु ही पन वठे फस्ट क्लास जेको आहे तूं ॾिसी ईंदे वण हिकिड़ो अॼु 2 वण वञी रहिया आहिनि। अॼु सभु जेके हीअ वण अॼु जेको आहे सो यार हिन बि जेको आहे सो ही सफ़ेदनि खे बि सफ़ा आज़ादु करे छॾियो। ऐं बि जेके ॼमूं आहे त सभु उन्हनि खे आज़ादु करे आयुसि। हिकिड़ो वण रहे थो सन्हड़ा पन अथसि, इहो अलाए छाजो आहे, गुलनि जो आहे, गुलमोहर, उहो बि सफ़ा अॼु जेको आहे सो यतीम थियो बीठो रुनो बि थिए। पोइ मुंहिंजो सुभाणे पहिरियों हमिलो तो ते कबो, बसि पहिरीं सेवा तुंहिंजी कबी, पोइ ॿियो कमु कंदासीं। असां हिकिड़ी आयत पढ़ूं था पंहिंजो ख़ुदा जे इंटरव्यू मञा, उन खां पोइ अॼु रूमांस लतीफ़ साईं जो जेको आहे, पाण हलूं था खंभाट में था हलूं, उते हली जेको आहे सो कीअं जेको आहे सो आशिक़ जेको आहे उहो चंड सां जेको आहे सो ॻाल्हाए थो ऐं महबूब नियापा थो उमाणे। अॼु उनखे पढ़ंदासीं। इमरान लतीफ़ रिंद, ही ख़ादुम रिंद अचे ई कोन थो,
ख़बर न आहे अला उहो असांजी का बि जेको आहे कावड़ तव्हां वटि कोन्हे तव्हीं रुॻो तव्हां जूं बेवफ़ायूं जेके आहिनि इहो बि असांजे लाइ प्यारु आहे उन में बि घटि में इन हवाले सां तव्हांखे घटि में घटि यादि था करियूं घटि में घटि अदा आहे पर हींअर की जेका आयत आहे उनजो उनवान आहे अदुल ऐं इंसाफ़ कि हमेशह अदुल करियो केरु थो ॻाल्हाए कंहिंसां थो ॻाल्हाए इहो महसूसु जेकॾहिं न करियो त न ॿुधो ख़ुदा ॻाल्हाए थो इंसान ज़ात सां ॻाल्हाए थो सॼी इंसान ज़ात सां शीयनि सां बि ॻाल्हाए थो सुनियनि सां बि ॻाल्हाए थो यहूदियुनि सां बि ॻाल्हाए थो ईसाइनि सां बि ॻाल्हाए थो सभिनी सां ॻाल्हाए थो साईं इस्माइल तव्हांजी महिरबानी तव्हांजो फ़क़ीर खे ॾाढो जेको आहे ओनो ॾाढो जेको आहे इंतज़ारु हो ख़ुदा फरमाए थो ही चंड शायदि आहे चंड तूं शायदि रहिजांइ हितां हिन खुली हवा में वेही असां जेको आहे दुनिया खे इहो मैसेज ॾिनो ही मज़हर अली जेको आहे काका थो ॿुधे ही अनवर काका थो ॿुधे ॿुधे गुल मोहम्मद ख़ासि करे अदा साईं गुल मोहम्मद रेड़ी मियण वारो उहो साईं सिद्दीक़ जे ॻोठ जो उहे बि जेको आहे सो ही सॼी सिंध जेको आहे तोसां गॾु आहे लतीफ़ सां गॾु आहे लतीफ़ जे करे असां सां गॾु आहे छो त असां त ॾिसूं असां सॼी सिंध हीअ जेको आहे सो नवाज़ नवाज़ नूहाणी वरी बलोच इहो बि असां सां गॾु आहे मौला बख़्श जेको आहे सो नूहाणी इहो ॾिसनि सभई महबूबा ही जंहिं बि जेको आहे सो ठाहियो आहे नी जेको आहे सो रांदीको जंहिं ठाहियो आहे उनखे शाबस हुजे इहा ई साइंस आहे ऐं इन साइंस में असांखे जेको अदाओ रातो को यार इमरान आयो कोन्हे असांजो लहजो थोरो कड़क थी वियो उन वञा अलाए कावड़जी वियो अलाए छा थो ख़बर न आहे वॻी जो कॾहिं कॾहिं इहो जेको आहे पोइ इहो अलाए छो जेको आहे तुलसी थी वञे पोइ ॾुख थो थिए ॾाढो त अॼु ही आऊं नथो ॻाल्हायां लतीफ़ बि नथो ॻाल्हाए ही माना इहो महसूसु करियो त हीउ ख़ुदा ॻाल्हाए क़ुर ॻाल्हाए थो जेकॾहिं तव्हांखे हरूभरू जेकॾहिं तव्हांखे को शक हुजे को वहम हुजे गुमान हुजे तव्हांखे जेकॾहिं तहक़ीक़ करणी आहे त पोइ तव्हां सूरत माइदा जेका आहे उनजी 8 जेका असां उनजी आयत खोलियो माइदा चइबो आहे दस्तरख़्वान खे माना दस्तरख़्वान खोलियो दस्तरख़्वान खोलियो त ख़ुदा छा थो चए ख़ुदा चए थो हमेशह अदल करे not only for one time not only for one man न सदाईं करिणो आहे सभिनी सां करिणो आहे हाणे इहे तफ़सीर आहिनि तव्हांजी मर्ज़ी आहे पोइ जेतिरो तव्हांजी लेवल हूंदी पोइ जेतिरी तव्हांजी फ्रीक्वेंसी हूंदी ओतिरो वञो त नंढिड़ो ॿारु आहे उहो जेको आहे सो उनखे उहो पंहिंजी ॻाल्हि सम्झंदो एटम आहे तव्हां एटम नंढिड़े ॿार खे तव्हां MSc जो कोर्स त कोन पढ़ाईंदो लाज़मी आहे तव्हां उनखे पढ़ाईंदो जेको आहे प्राइमरी जो कोर्स थींदो आहे ऐं MSc जे ॿार खे शागिर्द खे तव्हां छा पढ़ाईंदा उहो प्राइमरी वारो एटम पढ़ाईंदो उहो तव्हांजी लेवल आहे छाकाणि ख़ुदा थो चवे छाकाणि छो हुकुम ॾिनो इहो दलील आहे मूं राति ॻाल्हि कई त दलील खपे थो दावा खे जेकॾहिं तव्हां दावाऊं था करियो त असीं हीअं कंदासीं हूअं कंदासीं मदीने जी हुकूमत अॾींदासीं त हाणे त लिकंदा था वठो हाणे त तव्हांखे भॼण जी जाइ बि तव्हांखे कोन थी मिले उनजे करे असीं चऊं था त नंढड़ियूं नंढड़ियूं तव्हां हुकूमतूं फ़िलहालु ठाहे विझो पंहिंजे घरनि में हीअ जॾहिं ख़ुदा जूं हुकूमतूं ठही वियूं लतीफ़ जूं जॾहिं हुकूमतूं ठही वियूं उन्हनि जे क़ाइदनि कानूननि ते उन खां पोइ असीं हिननि सां ॻाल्हाईंदासीं असीं पंहिंजी हुकूमत ठाहे अलाई जब्बार महर छा चए शम्स जो पुटु उहो शहीद कहिड़ो अब्दुल ख़ालिक जो भाउ अला भली करे ऐं तोखे ॾिठोसीं असांखे शहीद बि यादि अची वियो हलियो बाबो शम्स बि यादि अची वियो हलियो ॿियो गुल मोहम्मद बि यादि अची वियो हलियो ॿियो कहिड़ो यादि शाह मोहम्मद शाह न होटल खोटी आहे घोटकी बाईपास ते चईमो होटल खोली आहे हुते पोइ जॾहिं बि हलंदासीं उते जेको आहे सो दाल मानी हली खाईंदासीं हुते ॾाढी दाल ॾाढी भली था असीं ठाहियूं महर हिते आहिनि न पंहिंजे इलाइक़े आउं सम्झो महर ऐं शर खे रुॻो इन ई पासे आहिनि घड़ी मीरवा ऐं ॾहकी ऐं घोटकी आहिनि असां वरी आयत पढ़ूं था ख़ुदा गुलज़ार थो ॿुधे त हमेशह गुलज़ार उन्हनि जी शिकायत कई गुलज़ार जो वधीक भला मज़हबी त कोन थी वियो मूं चयो पाण खां त मज़हब हिननि कामरेडनि छॾाए छॾिया पर मज़हबी हुअणु एॾी ख़राबु शइ आहे छा
वधीक जो मतिलबु जेकॾहिं एक्सट्रीमिज़म आहे त एक्सट्रीमिज़म न आहियूं, किथे बि एक्सट्रीमिज़म कोन हुआसीं, पर पोइ माण्हू जा हिकिड़ा पंहिंजा दर्द आहिनि, माण्हू जा पंहिंजा जज़्बा आहिनि। पोइ जॾहिं का सुठी शइ माण्हू खे मिले थी, जो कामरेडनि वटि बि जॾहिं हलियासीं त पोइ उन्हनि खे बि अलाह साईं करे छॾियोसीं, पोइ जीअं पिए चयूं तीअं पिए कयोसीं। पोइ हाणे छा जॾहिं पेरा था खणूं त पोइ ॾाढो ॾाढो जेको आहे सो ॾुख थो थिए, रूह जेको आहे सो ॾाढो रचियोसीं। हीअ लतीफ़ न हुजे हा त क़ुर ऐं हीअ लतीफ़ न हुजनि हा, असीं त कॾो कोई ओबाकी बि जो हिकिड़ी ॾियूं हुआसीं। तंहिंजे करे हीअ अचो जेको आहे असीं हिन खे मज़हब छा आहे, दीन छा आहे, इन ते पोइ ॻाल्हाईंदासीं। पहिरीं इहो जेको क़ुर आहे, इहो क़ुर में आहे छा, इहो जेको आइन, इहो जेको मंशूर जेको पैगाम जेको ख़ुदा जो, जेसीं इहो न पढ़ंदासीं तेसि ताईं असीं जेके बहस कंदासीं उहो सभु फुज़ूल। हीअ अलाए केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके ख़ुदा तव्हां मनसूब करे छॾियूं आहिनि, जेके क़ुर में आहिनि ई कोन। क़ुर पढ़ण जो मुंहिंजो त घटि में सबबु इहो लतीफ़ सम्झां, जो चऊं पिया हीअ जेको आहे ॾाढो आदम जन्नत में वेठो, परेशान हो, पोइ चऊं पाण हिन जे विंदर जे लाइ अलाह साईं जेको आहे उहो छा कयो, चयो हुनजे पासराटी में ॾाढी हवा ठाहे छॾी। क़ुर में आहे ई कोन, बाइबल में लिखियल। अरे हेॾो इहो इहा ॻाल्हि ख़बर कंहिं कई, हीउ कहिड़ो तव्हांजो हूंदो पंहिंजो चेयरमैन तव्हांजो शेख साहब खां अॻियां तवारो यार, न न न उहो जेको चेयरमैन तव्हांजो, न यार कंहिं कारपोरेशन वारो, बख्शली लाखो। हिकिड़े फंक्शन में वेठा हुआसीं, उहो जेको थचल में तव्हां कयो, उते वेही जेको आहे सो उन मुंहिंजे पासे में इहा ॻाल्हि कई त उन चयो त हीअ जेको आहे सो औरत जेका आहे सो टेड़ी इनजे करे आहे जो हुनजे हीउ हेॾो वॾो माण्हू ख़ुदा करे ॿुधंदो हुजे, अलाह हुनजे करे ठाहियो आहे हुनखे पासराटी मज़ो मुंहिंजो अलाह कोन ठाहियो आहे। अलाह ही जोड़ा ठाहिया आहिनि, ही मिटी मञा, ही पाणी मञा, ही बाक़ाइदे हिकिड़ो तव्हां पढ़ो त सही, क़ुर जी साइंस आहे छा, ही किथे बि क़ुर में लिखियल आहे। उनजे करे पाण क़ुर पढ़ूं था, इल्मु करे उनखे पढ़ूं था, उनखे जेको आहे सो लतीफ़ साईं जो जेको आहे इहो जेको बैत साम्हूं रखी कि तहक़ीक़ तस्लीम में लाहे ग़म वहम, मंझि तहक़ीक़ न कंदो तेसि ताईं तव्हांजा जेके ग़म आहिनि वहम ख़तमु न थींदा, पोइ तस्लीम करियो। माना हमेशह अदुल करियो, छाकाणि त अदुल करण सां इंसानु ख़ुदा जे क़ानून मुताबिक़ हले थो। ॾिसो इहा सूरत माइदा जी साॻी आयत आहे, उनजी वरी उनजो ॿियो हिसो आहे। ॾिसो कंहिं क़ौम सां दुश्मनी बि अव्हांखे उन ते राज़ी न करे विझे जो अदुल न करियो। माना थींदो ईअं त माना ॼण त कंहिं हिकिड़े जेको आहे गोपांग सां विढ़िया, पोइ सभु गोपांग काहे पिया, पोइ इहो न ॾिसंदा त ॾोह असांजे माइट जो या हुननि जो ॾोह हो। ख़ुदा इहा ई ॻाल्हि थो करे त ईअं न कजो जो कंहिं क़ौम सां दुश्मनी बि अव्हांखे इन ॻाल्हि ते राज़ी न करे विझे जो अदुल न करियो, पर हमेशह इंसाफ़ खां कमु वठो। माना दुश्मन सां बि नाइंसाफ़ी न आहे करणी। अहिड़ो को नज़रियो, अहिड़ो को किताब, अहिड़ो को वॾो माण्हू जे अहिड़ी ॻाल्हि, हिते जॾहिं माण्हू खे फ़तेह था कनि, जॾहिं मुल्क शहर फ़तेह कंदा हुआ, उते त रत जूं नदियूं वहाईंदा हुआ। जेकॾहिं फर्ज़ु करियो जेकॾहिं तव्हांजा दुश्मन बि जेकॾहिं तव्हांजा आहिनि, तव्हांजो को एॾो वॾो को नुक़सानु, छा तव्हांजी कंहिंखे धीउ वणी वई आहे, कंहिंजो को पुटु वणी वियो आहे, कंहिंजी का तव्हांखे बनी वणी वई आहे, हाणे तव्हां छा था करियो, तव्हां हुननि खे तव्हां हुनखे ज़बह था करियो, तव्हां हुनखे क़त्लु था करियो, तव्हां हुनजो सिसियुनि जूं तव्हां जेको आहे सो माड़ियूं था ठारायो, उन्हनि जूं महिलातूं था उन्हनि जूं ठारायो तव्हां उन्हनि जूं। ऐं हीउ उहो ख़ुदा आहे जेको तव्हांखे छा थो चवे, चए थो ॾिसो सोचो कंहिं क़ौम जी दुश्मनी बि अव्हांखे इन ॻाल्हि ते राज़ी न करे विझे जो अदुल न करियो, पर हमेशह इंसाफ़ खां कमु वठो। अञा बि जेको आहे सो ख़ुदा फरमाए थो त अदुल ऐं इंसाफ़ न रुॻो अदालत। हाणे ॿ क़ुर जूं आयतूं पढ़ियूंसीं। हाणे असां अदुल जी ॻाल्हि कई त हीअ जेके असीं जेके ॿुधूं वेठा, ऐं जेको ॻाल्हायां वेठो, उहे ईअं था सम्झूं ॼण अदुल जो मामिलो जेको आहे जजनि जो आहे, इहो गुलज़ार जो कमु आहे, इहो या इहो जेको आहे सो सदरुद्दीन पंवर जो कमु आहे, या इहो जेको आहे सो इन्हनि जो ॿिए कंहिंजो कमु ई कोन्हे को। अदालत हर माण्हू जे अंदरि में बि थींदी आहे। अदालत हर माण्हूअ खे करणु खपे, हर माण्हू खे जेको आहे सो सची शाहिदी ॾियणु खपे। छो त इंसाफ़ जो
नतीजो जेको आहे उनजो बुनियादी सची शाहिदी थी आहे, पर हीअ वकील त सेखारींदो ई कूड़। कोर्टनि में जेको कूड़ियूं शाहिदूं, ही मशीर कूड़ा, मशीरनामा कूड़ा, ही जेके FIR केरु जेको आहे कटाईंदो, माण्हू त न कटाईंदा। FIR त उहो जमादार चवंदो बाबा हीअं कंदे हीअं थींदो, हीअं कंदे हीअं कोन थींदो, हमरा खे फांसी अची वेंदी हली। असुल ॻाल्हि हीअ त असां वटि टोटल हर माण्हू खे इंसाफ़ करणो पवंदो। असांखे पंहिंजे बचनि सां इंसाफ़ करणो पवंदो, असांखे पंहिंजे वॾनि सां इंसाफ़ करणो पवंदो, असांखे ओड़े पाड़े सां इंसाफ़ करणो पवंदो। तो अदल ऐं इंसाफ़ न रुॻो अदालत जो मामिलो आहे, पर ज़िंदगी जे हर मामले में ॿिए सां इंसाफ़ करियो, इहो अव्हांजो फ़र्ज़ु आहे। फ़र्ज़ु कर असीं जेकॾहिं ज़िंदगी जो इहो जेको उसूल आहे, जेको ख़ुदा जो जेको इहो जेको कानून आहे, इनखे ई असीं जेकॾहिं असीं जेको आहे सम्झी वेही रहूं, त इहो ई जेको आहे असां आउं सम्झां थो त जेतिरे रहिजी वई आहे जेको आहे असांजो जेको हेॾो सारो सफ़र रहिजी वियो आहे, ऐं इहो असीं सम्झूं था त हीउ तमामु जल्दी ऐं तमामु तेज़ी सां जेको आहे असीं हासिलु करे सघूं था। ऐं लतीफ़ साईं छा चवे कि तड़नि था तड़े, हिकिड़ी सिट ई एॾी वॾी सगरी आहे साईं जी, ही 12वीं उमिरि खे चवे थी त हीअं न कबो आहे, मिठियूं माइटियूं हीअं कोन कबियूं आहिनि, दोस्तियूं हीअं कोन रखिबियूं आहिनि, संग हीअं कोन छिकबा आहिनि, ही तो त ज़ुल्म कयो आहे तो ही, तूं बादशाह हुए, असां त ख़ैर ग़रीब माण्हू आहियूं, पर तुंहिंजो कहिड़ो तार ठहियो हूंदो कि तड़नि तां तड़े संग न वठिजनि सूमरा, जीअं तड़नि तां खूहनि तां खणी अचिबो ऐं पोइ जेको आहे सो हीअं जेको आहे सो अची संग वठिबा आहिनि, कि ईअं असां वटि कोन थींदो आहे, कि इहे न मारनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते। हाणे इहो आहे अदुल, इहो आहे इंसाफ़, हीउ पंहिंजो पाण सां इंसाफ़ थी करे माई, न त हू जेको आहे सो ना इंसाफ़ी करे खेत खे छॾे ॾे, उमिरि जी राणी थी वेही रहे। पर हींअर असीं ॻायूंसि कोन, लतीफ़ हुनखे कोन ॻाया, अञा बि हुन माई जो अज़म ॾिसो हुनजो, चइजे लूण लिङे लाईं चीरे चीरे चम त मूं कुर न कयो अहिड़ो कोजो कमु, कि जा जा दावा दम तां तां पिर्त पवार थी। ही एॾी वॾी दावा करणी आहे तव्हांखे, ऐं उनजो दलील जेको आहे सो तव्हांखे जेको आहे सो अलाह साईं चवे थो त अलाह तव्हांखे हुकुम थो ॾे, जेके अलाह खे मञो था, जेके नथा अलाह खे मञो तव्हांजी मर्ज़ी, जेके मञींदो त पोइ हीअ हद लागू थी वेंदी आहिनि। हीउ चंड बि आहिस्ते आहिस्ते फ़क़ीर हाणे चारो कंदो वञे असांखां, हीउ अलाह साईं थो चवे, हीउ चंड थो ॿुधे, हीअ जेका थधी मिठी हवादार जेका राति थी ॿुधे, हीअ शाहिद रहे या राति, हीअ जेके म्यूज़िक जेको आहे सो असां सां जेको वॼाइनि थियूं, जेके आरूं ऐं जेके ॾेॾर, इहे बि शाहिद रहनि। त अलाह फरमाए थो त तव्हांखे हुकुम थो ॾिए, तव्हांखे फरमाए नथो, हिते हुकुम थो ॾिए, हिदायत कोन थो ॾिए, ऑप्शन न आहे। अव्हां वटि जंहिंजी बि अमानत हुजे त खेसि मोटाए ॾियो। फ़क़ीर हीअ ॻाल्हि अहिड़ी आहे, जेकॾहिं जंहिंजे बि आॾो रखो, छा केरु चवंदो त इहा ॻाल्हि ख़राबु आहे? हा, माना ही सूरत निसा जी 58 ई आयत, ऐं जेका औरत खे, इंसान खे जेका अलाह जेका अमानत ॾिनी आहे, उहा लतीफ़ कीअं थो उहा असांखां जेको आहे सो महफ़ूज़ कराए। लतीफ़ चए थो सिप समुंड सपिजे, की समुंड में जी सपिजे, तरे पाणी जंहिंमें सपिजे थी, खारे पाणी में रहे थी, पर खारो पाणी नथी पिए, हुनखे उहो आसमान जे पाणी जो आसिरो। इहा आहे अमानत, जी हू अमानत, उहो बूंद उन में पवे, उन खां पोइ मोती ठहे, पोइ हंधि हुनखे चुगे, पिठूं जित पातार में हंज तिताईं होए जी काइरो पोइ जो छाछर में छेड़ूं करे। त अंदाज़ो करियो न, माना हीउ ख़ुदा थो चवे त अलाह तव्हांखे हुकुम थो ॾिए त तव्हां पंहिंजे अमानतुनि जी हिफ़ाज़त करियो, ऐं जंहिंजूं अमानतूं आहिनि उनखे मोटाए ॾियो। कि सिप, हीअ सिप वटि कंहिंजी अमानत आहे? हंध जी अमानत आहे। चई सिप समुंड सपिजे, चई नदी पिए न नीर, चई जीअं हू अबर आसरे तीअं मुंहुं मन मलीर, चई खावर पीअनि खीर जे अमानत उते वञे। चई खावर जेके उहे खीर जेको आहे तॾहिं पीअंदा, माना खीर कोन था पीअनि, इहो एहतजाज आहे। माना खावर पीअनि खीर जे अमानत उते वञे। अमानत कहिड़ी? 12वीं। इहा ई साॻी ॻाल्हि जेका सवेर जेको आहे क़ुर में जेको आहे पढ़ी थी हिन खां अॻु में, त
त चई जा कर सच नसीर तां कीन वेहंदसि कोट में। वाह त माना जेसि ताईं सचियूं जेके आहिनि उन्हनि उहो जेको सील आहे उहो जेको उसूल आहे उहो क़ाइदो कानून जेके न टोड़ियो आहे तेसि ताईं जेको आहे सो आउं बि जेको आहे सो कोट में कोन वेंदुसि। हाणे भले छा तव्हां अचो था ऐं पंहिंजो कलाम ॿुधायो था या असांजो वक़्तु छा थो चए वक़्त जी पाण खे ख़बर ई कोन्हे। लतीफ़ जॾहिं गॾु हूंदो आहे हीअ चंड वरी जेको आहे सो मूं सां वेझो थियो आहे चंड मूंखे छॾे कोन थो ऐं आउं बि चंड खे को भरोसो रखियल आहे। भरोसो हिते ई आहे हाणे आउं सम्झां थो त पाण इहो खंभात या ॾाढो जो शाम जो हुजे या बान ते ॾाढी बान जी शाम भली थी थिए इहा तो इंजॉय करे कोन थो। न हिनखे ठाहियूं था हा असां ॾाढो ठाहियूं था ॾाढो हुते पोइ सिजु लहंदे लहंदे जेको आहे सो केॾो मज़ेदार थो थिए। ऐं जेके बंगलनि में ऐं जेके फ्लैटनि में रहनि था इहे त ॾिसनि ई कोन था इहे माण्हू ऐं किथे कीअं थो जेको आहे सो अॼु असां चवंदो त चंड हवा अहिड़ी सुतुसि जहिड़ो गाॾी धक करणी हा 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 न हीअ अॼु त जेको आहे सो हीअ लतीफ़ साईं जेको आहे हीअ चंड सां ॻाल्हाए थो ऐं अॼु त पाण इहो साईं इस्माइल बि जेको आहे सो अॼु चंड जी राति हुई हलियो अचे हा साईं इस्माइल ऐं इहो हर 14 जी राति पोइ संगत खे जेको आहे सो जेका वेझी करियूं न ही चोॾहीं वेझी जेका संगत आहे त 14 जी राति जीअं असीं हींअर बि पाण सां गॾु दोस्त वेठा आहिनि खे दावत ॾियूं हिते पाण करियूं 14 जी राति हिते हा बिटाई जे दौर खां थींदड़ पोइ इहो आहे न तारीख़ कोन था रखूं ईंदड़ 14 जी राति पोइ हिते जेका संगत आहे हिते हली अचे हिते पोइ उन वक़्तु ही जेको आहे मूं ॾिठो थी वार ही ॾाढ़ियूं ॿाढ़ियूं सभु छॾे ॾिना अथऊं ईंदड़ 14 ईद खां पोइ चोथों ॾींहुं हा हुते फोटू मूं कढियो मूंखे वरी उहो गुरू कहिड़ो रजनीश उहो यार मूं वारो उहो मूंखे जेको आहे सो इहा सफ़ा ॿुधो उते मुंहिंजो वरी सफ़ा फोटू बि ओड़ो थी पियो हलियो ऐं उहे असांजा यार हुआ उहो जेको आहे वक़्त खां अॻे ॼावा हुआ ऐं अलाए जेको आहे सो देरि सां ॼावा हुआ ख़बर न आहे उहे बि जेको आहे सो हुयो हीअ जो पोनो हीअ जो पोड़ो झूर वॼाए वेठो रिधनि अॻियां रबाब ऐं ॻोहनि आॾो मुरलियूं असां त आउं सम्झां थो त हीअ जेके रिधनि अॻियां रबाब कोन वेठा वॼायूं ऐं हिन को ॻोहनि आॾो मुरलियूं मुंहिंजे आॾो सभु आलम वेठा आहिनि हीअ अदीब वेठा आहिनि शाइर वेठा आहिनि ऐं सभु संजीदा माण्हू वेठा आहिनि सभु संजीदा माण्हू सभु जेको आहे सो मुफ़िकिर माण्हू जेके वेठा आहिनि ऐं अचो त जेको आहे सो पाणी जेको लतीफ़ माना असीं दुनिया जहान जूं ॻाल्हियूं करे पोइ जेको आहे सो उन में जेको आहे सो पछाड़ी जो लतीफ़ साईं जो बैत पढ़ी जेको आहे तव्हांखे न असीं लतीफ़ पढ़ूं था ऐं तव्हां बि जेको आहे सो लतीफ़ जी जेका ॿोली आहे ॾाढी प्यारी ॾाढी सलूणी ॾाढी सुहिणी ऐं मन मोहिणी तव्हां सम्झी वेंदा तव्हां बाक़ी जूं कहाणियूं आहिनि जेकॾहिं अहिड़ियूं हूंदियूं कंड खोलणी पई त खोलींदासीं पर आउं सम्झां थो त हीअ जेको जी भरबो आहे हीअ खंभात आहे उहो बि ॾाढो जेको आहे सो उहो सवलो ऐं ॾाढो जेको आहे सो आसान जेको आहे सो उहो आहे उहो तव्हां सम्झी वेंदा आहिनि ऐं आउं सम्झां थो त ऐं तव्हां उनखे इंजॉय कयो उनखे केॾो जेको आहे सो लतीफ़ जो हीअ जेको खंभात में जेको आहे सो रोमांस जेको आहे सो लतीफ़ जेको आहे हाणे उन में छा आहे त रुॻो हिकिड़ी शइ जेका आहे त उहा चिटी करे छॾिजे जीअं त 14 चंड 13 14 15 ऐं 84 जेके चंड आहिनि चंड 14 चंड उभरी सरसे करे सिंगार 14 माना 14 माना 30 ॾींहं जेकॾहिं 14 जो थी उभरी फकीर साहब हा साईं हा 14 चंड न उभरी जे सरसे करे सिंगार कि जहिड़ो तूं सभु ॼमार कि कहिड़ो पदम मुंहिंजे पिरीअ जो चए त तूं चई सॼी ॼमार चई तूं ओड़ो मुंहिंजे जेको पिरीअ जो जेको पदम आहे चई ओड़ो तूं कोन थी सघंदी हाणे खंभात था पढ़ूं पोइ उन में जेको आहे सो ॾाढो जेको आहे सो चंड बि अची वेंदो हलियो उन में ऐं जेको आहे सो कीअं जेको आहे सो लतीफ़ जो रोमांस खंभात खां पोइ आउं सम्झां थो त दंग त आहे कोन लतीफ़ जो हर बैत पढ़ूं था उन में रोमांस आहे उनजे ॾुख में बि रोमांस आहे उन में चए थो हेकां थी हुई गॾु न न ॾाढी अथई ॿ माना हुन जूं माना हीअ को थी वेंदो आहे न माण्हू सां को ज़्यादती थी वेंदी आहे पोइ माण्हू अलाए ॾाढी थी चई हेकां थी हुई की पहिरीं पाण हलिया महबूबा ॾियो थो
छो हिकां जी जो हू जेका माना आहे गॾु थियण वारी त उन में त पोइ हलियो त वेंदो त पोइ त माण्हू गॾु वेठो आहे न ॾाढी थी इहो ॻाल्हि इहा ई आहे पर माना कहिड़ी हिकां जी थी पिरी हलियो वियो हिकां जी त कोन थी चई हा चई हिकां जी हुई चई पिरी पाण हलिया चई किबो को रोई सुभाउ पवंदो सांग सभु कई चई सुभाणे सभु कंहिंखे हलिणो आहे केरु रहंदो छा इहो सांग इहो सफ़र चई सभिनी जे ॻिटी में पियो आहे तंहिंजे करे परेशान न थियो तीजा पेशानी पिरीअ जी आयसि नेणनि मजा नूर चई शम्स इन ये सूर सोजरो ई सिजाए वियो छा रूमान साए माण्हू जी तारीफ़ पियो करे चए थो जेको समुंड सड़ी वियो सिजाइण सिजी थी वञण तूं सम्झे थो जंहिं महिल इहो जेको सभु था कनि चई सिजाए वियो शम्स उन जो सूर चई सोजरो ई सिजाए वियो चई हुनजो सोजरो ई ख़तमु थी वियो चई भलाई आहिनि पिणी भलाई पाइजी चई महबूब त सॼो जेको आहे पाण भलो आहे ऐं सॼो जेको आहे सो भलाई सां जेको टुब थियो पियो आहे चिमटार थियो पियो आहे चई हुनजी जेका पेशानी आहे उन पेशानी में नूर पियो थो वहे ऐं उनजूं जेके अखियूं जेके उनजूं आहिनि उहे खिलनि थियूं पियूं उनजूं हुनजो लफ़्ज़ लफ़्ज़ हुनजो खिले थो पियो उनजो माना हुनखे ॾिसण सां दिलि चवे थी हुन सां प्यारु कजे हुन सां ॻाल्हाइजे हुन सां चारि घड़ियूं गुज़ारे माना हिकिड़ो महबूब जो हिकिड़ो कॉन्सेप्ट थो ॾिए चयो सबा जा सिर चढ़ियो ॾोरा पोइ न ॾीन चई माॾे मजूं थीन सॼण सजाइनि चई पोइ बि चए थो त मजूं जेकॾहिं हूंदियूं त मूं में हूंदियूं ऐं मुंहिंजो जेको सॼण आहे मुंहिंजो जेको महबूब आहे उहो सदाईं जेको सजाइनि में आहे चई पेशानी में पिरीअ जे चई पेशानीअ में पिरीअ जे भलाईअ जा भेर चई अङण उकंडनि जे चई ॾे पाबो हे पेर चई अङण उकंडनि जे चई ॾे पाबो हे पेर चई कमर पाड़े केर चंड चई कमर पाड़े केर शम्स सुपेरनि थी कमर माफ़ कजे आउं नथो चवां हीउ लतीफ़ साईं थो चए चई त कमर पाड़े केर चई शम्स सुपेरिया सां चई मुंहिंजे सुपरी सां ई तुंहिंजा शम्स तुंहिंजा ई कमर हीउ सिज चंड बि लिखी सघियो हुते ऐं उहे चया अथसि पर चवे थो त कमर पाड़े केर शम्स सुपेरियनि सां इन में हू केॾी केॾी महिल ॿुधाए थो वञे त आउं आलिम बि आहियां मूंखे अरबी बि अचे थी मूंखे फारसी बि अचे थी चई सांग में वञनि सुपिरी चए थो सांग में वञनि सुपिरी चई मर हेकांदा हून चई अखियूं रत रून मन झिजण खां झल थिए चई मर हेकांदा हून चल सांग में वञनि सुपिरी असांजी इहा ई दुआ था घुरूं असांजी बि इहा ई सद आहे वञिणो सभिनी खे उहो पहिरीं चई वियो हलियो पर पोइ बि माण्हू जी आस छा आहे हीअ माण्हू जी उमेदु छा आहे ऐं माण्हू जी तलब कहिड़ी हुअणु खपे वाई सुठी माण्हू जी हुअणु खपे चवे थो त सांग में वञनि सुपिरी मर हेकांदा हूं हिते हेकांदा तौरु अची वियो हुते हेकांदा माना ॾाढी अथई हीअ कीअं जेको आहे पंहिंजूं पंहिंजा अदा महिरबानी पर हा हीअ कर्फ़्यू लॻो पियो वात ते केरु हिन बरोचन खे सम्झाए ऐं छा करियो हीअ वात ते कर्फ़्यू ॻाल्हाइनि कोन था वात में का शइ पई आहे अॻे त सोपारियूं खाईंदा हुआ त ॿियो कुझु बि खाइनि था संदनि मर्ज़ी आहे सम्झनि सभु कुझु था असां चांहि हाज़िर आहे बरोचन ज़हर करे था समुझ उहो खंडु उहो कारखानो अथनि उहो किरी थो पवे असां बि घणी खंडु विझंदा आहियूं पर हिननि सां भला भली आहे बाक़ी ईअं न हा न दलील कयो वणे थी वणे असांखे बि थी हीअ जॻह हूंदी आहे न जेका मिठी शइ सुठी शइ वणंदड़ शइ उहो आरज़ी त फ़ाइदो ॾींदी आहे पर अञा मूंखे त्वार मुंहिंजो कोन ॻोल्हे ॾींदी हुन खां खणी ॾियो मूंखे बची ॿार चवंदा हीअ हथ सां का शइ नक बि न उघो चप बि न उघो वार बि न उघो इहो जेका सुठी शइ आहे छा न ॿियो को हूंदो ओजरी वारो अच्छा अच्छा न इहो पोइ आउं सम्झां थो आजो आहे इहो आउं खणी थो वठां न इन ते एहतियात करियो इहे सुठियूं ॻाल्हियूं आहिनि आउं सम्झां थो यूरोप वारा
कनि था उन जे करे असीं करियूं न। असीं यूरोप वारनि खां अॻु में कंदा हुआसीं। मुंहं जे दड़े जा माण्हू जेकॾहिं मज़हब हुआ चओ था 2500 साल अॻे त असीं मज़हब हुआसीं। अॻे ई असीं जेको आहे सो हुयो हथ बि धोईंदा। अॻे त जेको आहे सो कुनी में वग़ैरह इहो जेको काठ जी कुनी उन में जेको आहे सो ॿोड़ रधिबो हो ऐं दांगी ते मानी। असीं दांगी वठी आया वॻे दांगी वठी आयासीं, दांगी बि वठी आया आहियूं, पाटोड़ा बि वठी आया आहियूं, नाद बि वठी। असीं सफ़ा पोइ हिते हलिया वियासीं। माफ़ु कजो, पोइ इन में तरक़ी सम्झो या इन में तव्हां तनज़ली सम्झो, पर असांखे तवे जी मानी हाणे जेका त नथी असांखे हज़म थी, चॿाड़जे नथी। हाणे असांखे दांगी जी मानी असांखे खाइणी आहे असांखे। ऐं चांवरनि जो अटो इहो जेको आहे फ़क़ीर चवे थो घुरायो अथऊं। हा हा दांगी जी मानी खाईंदासीं। या तव्हीं हाणे केतिरो जेको आहे सो बर्दाश्त करे सघिजे थो, केतिरो मीनू घटाए सघिजे थो। सुबुह जो लसी मानी ते गुज़ारो करे सघो था। इन खां वधीक ॿी का बि जेका ख़ूबसूरत शइ कोन्हे। जेकॾहिं मखण जो ज़रो मिली वञे उहो भले गिड़काए छॾियो, तव्हांजो आंडो तव्हांजो नरम थी वेंदो आहे। मंझंदि जो जेकर तव्हां कुझु बि न हुजे सलाद खाई छॾियो, बसर पटाटो हुजे त ठीकु आहे, न त मंझंदि जो जेको आहे सो ईअं पोइ मशरूबात ते गुज़ारो करियो। त ॿियो कोन्हे, कम जो रस पी छॾिजे। ऐं राति जो बि जेको आहे सो ईअं हल्को खीर भत या ई मानी, खीर सां मानी। हीअ आउं सम्झां थो, हीअ प्रैक्टिस कयो साल खनि तव्हां, या प्रैक्टिस कयो तव्हां, या साल वॾो आहे, हीअ तव्हां जूं बीमारियूं सभु भॼी वेंदियूं आहिनि। बाक़ी मथे जो सूरु आहे या ही पेट जो सूरु आहे, उहो असांजे वस में आहे। वधीक खाई वेंदासीं पेट में सूरु पइजी वेंदो हलियो, ऐं जेकर निंड न कंदासीं मथे में सूरु पइजी वेंदो हलियो। मथो न ढकींदासीं, गर्मी खां बचा न कंदासीं, सर्दी खां बचा न कंदासीं, असांखे नुक़सानु ज़रूरु थींदो। इहो असांजे हथ बस में आहे। माण्हू जे वस में सभु कुझु आहे। पोइ हाणे माण्हू करे थो नथो करे, माण्हू जी मर्ज़ी आहे। असांजी महबूब जी तारीफ़ हले पई, चंड बि ॿुधे थो, तारा बि ॿुधनि पिया, ऐं तुंहिंजा यार बि मुंहिंजा सभु ॿुधनि पिया। ॾिसो किथे हूंदमि हेर हींअर सॼण सारिया, हाय हाय। हीअ ॿचड़ा बि यादि अचनि पिया, हीअ जेको आहे सो अमड़ियूं बि यादि अचनि पियूं, ममड़ियूं बि यादि अचनि पियूं। हीअ पोटड़ा, हीअ ॾोटड़ा, हीअ यार, हीअ दोस्त। ईअं नथो लॻे त पाण कंहिं जेको आहे सो सियारे ते या कंहिं चंड ते चढ़ी आया आहियूं। उते ख़ुदा जी मख़लूक ॿ रतनि जे सूरत में असां सां मिली आहे। ऐं ॼण त मूंखे त महीनो खनि थी वियो आहे, तोखे बि, तूं अञा फेरो ॾियो हितां हुतां अची थो। त हीअ जेको आउं सम्झां थो, जेको दरिया में रोज़ानी वेंझी जेकॾहिं को ॾिसे न माण्हू सुबुह शाम, ऐं सिज खे उभरंदे लहंदे जेकॾहिं ॾिसे त माण्हू हीअ महल माड़ियूं वाक़ई माण्हू छॾे ॾींदो। ऐं हिन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ूबसूरत ज़िंदगी थी सघे थी। हीअ राति जो तव्हां सां ई तारा गॾु हुजनि, चंड तव्हां सां गॾु कुल्हे ते चढ़ियो बीठो हुजे। हीअ ॾिसो न मुंहिंजे जेको आहे साॼे कुल्हे ते चढ़ियो बीठो आहे, तव्हां खाॿे कुल्हे ते ॾिसण में थो अचे। बाक़ी ईअं न चवंदो किथे हूंदमि हेर, तूं वरी मुंहिंजे न साॼे कुल्हे ते चढ़ी आया, अलाए खाॿे कुल्हे ते चढ़ी आहे, ख़बर न आहे। हीअ फ़क़ीर था पुठियां जेको आहे अखियूं चिमकाए पियो। फ़क़ीर चए थो हाणे मुंहिंजी कोटा पियो खाए, हुतां बि वेठो हुतां बि वेठो। चए थो किथे हूंदमि हेर हींअर सॼण सारिया। ही पंहिंजो पाण सां ॻाल्हाए थो, अकेलो आहे। असीं बि अकेला आहियूं। ख़ान अलाए केॾांहुं वियो, ख़ान जेको आहे सो उहो चयो त हाणे जेके घर आहिनि उहो आख़िरी पनाह गाह आहे। मुंहिंजो बसि सॼी ज़िंदगी हिन घरनि में रहियासीं, घर पनाह गाह न रहिया घर। हीअ सॼी दुनिया हाणे पनाह गाह थी वई आहे। चई त वरसे वतन ॼायूं। वाह वाह वाह, लतीफ़ साईं जी वॾी सिट। हीअ सिंध जो कल्चर सॼो हिन तव्हांजे सिट में समोए थो छॾे, अमन पसंदी वारो। जीअं वरसे वतन ॼायूं, चई भले उहे वतन में ॼायूं कहिड़ियूं सहरा सतुरजन, वेड़ियो घुमन वॾी पंहिंजो कीअं गोलाड़ा ऐं गुगरियूं ओछण अबाणनि। माना उन्हनि जो जेको ओछण आहे उहो गोलाड़ा ऐं गुगरियूं आहिनि। असुल ॻाल्हि इहा आहे जेका जेको लतीफ़ साईं जो जेको रोमांस जेको आहे, हीअ तव्हांखे कीअं जेको आहे तव्हांखे यादि पियो कराए। असीं तव्हांखे हूअं त यादि कोन करियो आहे, पर हिते ई पंहिंजे हींअरे सां ॻाल्हाए थो हिते, चए किथे हूंदमि हेर गॾु आहियूं, पर इहा बि हक़ीक़त अलॻि आहियूं।
अच्छा इहा हक़ीक़त न आहे त रूह असां सां गॾु आहे। तव्हांखे ख़ुशी थींदी हूंदी, असांखे बि ख़ुशी थींदी हूंदी। पोइ ख़ुशी थिए थी का शइ महसूसु थिए थी त माना माण्हू गॾु आहे। हाणे इन मां तव्हां रूह जो सफ़र जो अंदाज़ो लॻाए वठो। हिते ओतिरो तव्हांखे ख़बर पए जेको आहे हिते थका थी वञे हलियो हिते, ओतिरो खिवण जेको आहे सो करे वॼु करे हिते ओतिरो ई सभु चंड बि गुम थी वञे, हकीर बि गुम थी वञे हलियो, कुझु बि ॾिसण में न अचे, अंदरि अंधकार। पोइ तव्हीं जेको आहे छा जेको आहे तव्हीं जेको आहे जिते किथे सम्झंदा त छा थी वियो हलियो। माना पोइ उते तव्हां छा माना आऊं ही तव्हांखे रूह जो जेको सफ़र आहे इहो तव्हांखे ॿुधायां त इहो जेको आहे गॾिजण जो मोहताज न आहे, इहो वसल जो मोहताज न आहे। कि वेझा ई दूर के दूर बोॾा सुपिरी कि में कुंडीअ पूर तीअं दोस्त वरा को दिलि सी। हिकिड़े अमरा पढ़ो दिलि वरा के दोस्त सी, पर दोस्त ईअं वेड़ियो पियो आहे मुंहिंजी दिलि सां जीअं कुंडी में जो जेको चूड़े जहिड़ो जेको हूंदो आहे न सिंग जीअं हूंदो आहे कि ईअं चई थी विरूहण वेर चई कचहरी जो टाइम थियो आहे, मुलाक़ात जो टाइम थियो आहे, मिलण जो टाइम थियो आहे कंहिंसां, चई थी विरूहण वेर। माना मुलाक़ात जो टाइम, मोहबत जो टाइम थियो आहे। चई ॿुझ ॻाल्हायां किन सी, माना उहो घणनि माण्हुनि जी ॻाल्हि थो करे कि उहे माण्हू केॾांहुं विया, अबो अमा त हलिया विया पर ही जेके हेतिरो राज ॾेई विया हलिया उहो राज केॾांहुं वियो हलियो, उहो राज खे ॻोल्हे पियो लतीफ़ कि भला भलाई पंहिंजी उहे भला कनि भेरो। साईं असीं बि दरख़्वास्तूं था करियो। पोइ जेको जाजक वारो बैत जेको पढ़ियोसीं पिए न त चारण लंघो पंधु घणो की चोटाणी चए जे हित कीअं हलाए जे हिते आऊं न अचिणो। कि भाउ पंधु घणो आहे, असीं लंघा थी विया आहियूं, असीं पहुची कोन था सघूं, पर जिते पहुता आहियूं लुड़ी लमी उते बि पहुता आहियूं, उते अची सघो था, तव्हांजी महिरबानी आहे। भई लतीफ़ साईं चवे थो त भला भलाई पंहिंजी उहे भला कनि भेरो चई नींहुं न निबेरो सदा सुपेरनि खे। चई नींहुं निबेरणो ई कोन्हे को, अलॻि थियणो ई कोन्हे को, इहो भॼ भॼण जूं अलॻि थियण जूं कावड़जण जूं ॻाल्हियूं ई न करियो, महिरबानी करियो। असीं बर्दाश्त करे कोन सघंदासीं। ही चंड ॿुधे पियो, चंड बि बर्दाश्त करे कोन सघंदो। ही कॾहिं खां वठी तव्हांजी नौकिरी पियो करे, हल चंड खे घणा साल थिया मूंखे त ख़बर कान्हे। चए तो मूं जनी लाइ क्या चाढ़ी का नेणनि, कि मूं जनी लाइ क्या चई चाढ़ी का नेणनि चई सबा जे सेणनि गुण करे ॻियो हुयो। चई गुण करे जेको आहे मुंहिंजो जेको आहे हीअं जेको आहे ॻी हलिया विया। हाणे हीअं गुण वांगुरु कीअं ॻिहिबो आहे इहो त लतीफ़ पाण एक्सप्लेन करे सघे थो। चई नासी ते निगाह, हाणे जेको आहे आशिक़ जेको आहे उहो चंड सां ॻाल्हाए थो, चंड सां ॻाल्हाए थो, हुनखे नियापा उमाणे थो महबूब ॾांहुं। हाणे असीं बि जेको आहे ही चंड जे मार्फत, ऐं तव्हीं बि चंड खे ॾिसो, अंदरां कमरे मां वेठे तव्हांखे ॾिसण में अचे थो त बि ठीकु आहे, जेके अङण ते पधर ते वेठा आहियो चंड खे ॾिसो, असीं बि चंड खे ॾिसूं पिया, ऐं पंहिंजो अखियूं चार थी वेंदियूं हलियूं। मन संभार पंहिंजो जीआरिस संभार कोह करींदमि गॾिजी। न ॾिसो न तव्हीं चओ था मिलूं मिलूं मिलूं, छो मिलूं, पाण गॾु न आहियूं छा, ज़रूरु मिलंदासीं, पर ही लतीफ़ थो चवे त जीआरिस संभार, तव्हांजी जेका संभार जेका आहे तव्हीं संभालियो था, तव्हीं यादि था करियो त असीं जी था पियो। चई कोह करींदमि गॾिजी, पोइ गॾिजी चई पोइ ॿियो छा कंदासीं, न असीं जेका गॾिबासीं बि, ऐं इहा बि असांजी जेका तलब आहे छो असांखे जेको आहे कुझु करिणो आहे, पर असीं जेकर गॾु अलॻि आहियूं त बि असीं गॾियल आहियूं। ॾाढी ख़ूबसूरत जेको आहे सो हाणे लतीफ़ साईं जा बैत शुरू था थियनि, ऐं जंहिंमें आऊं सम्झां थो त ही जेको आहे आशिक़, हाणे त लतीफ़ निकिरी थो वञे, हाणे त लतीफ़ जूं कहाणियूं शुरू थियूं थियनि, लतीफ़ जा आशिक़ ॻाल्हाइनि था, लतीफ़ जा माशूक़ जवाब ॾियनि था। चई नासी जे निगाह पहिरीं कुझु पिरींदे, हाणे चंड खे हुकुम पियो करे आशिक़, माना ही चंड खे ईअं सम्झो ॿिली आहे हुनजो। चई जीअं ई उभरी,
चई जीअं ई जेको आहे उभरी तीअं जेको आहे महिरबानी करे या हुकुम थो करे उनखे त पहिरीं किज पिरीअ ॾे चई अहवाल आजिज़नि जा माने हिते ॿुधाए पियो त असीं आजिज़ थी विया आहियूं असीं जॾा थी विया आहियूं चई अहवाल आजिज़नि जा आखिज लॻ अलाह अलाह खे न अलाह जे वास्ते कि रोज़ निहारीनि राह अचूं अव्हां जे आसरे माना ही माण्हू खे माण्हू ॾांहुं नियापो थो कराए ऐं अलाह जो कसम थो विझे चए थो नासींदे नज़र वाह वाह कि नासींदे नज़र पहिरीं किज पिरीअ ॾे कमर कहज करीब खे निसत ऐं निबर चई ए कमर ओ मुंहिंजे पिरीअ खे चइजांइ असीं निसत थी विया आहियूं माना असां मां सत हलियो वियो आहे असीं जॾा थी विया आहियूं असीं ऐं ॿियो उनखे चइजे असीं निबर थी विया आहियूं असां मां ॿर निकिरी वियो हलियो असां मां ॿल हलियो हुयो इहा सुठी ॻाल्हि आहे छा पहिरीं न इहो नियापो उमाण जो पर कॾहिं अहिड़ो बि वक़्तु अचे थो पिरीं खां सवाइ को बि सहारो कोन्हे माना अचे कीअं हीअ आहे पिरीं खे घुराइण जो अटकल आहे जेको आहे पंहिंजो पिरीं खे घुराइण जो अटकल माना चंड खे चइजांइ कि कमर कमर कहज पिरीअ खे छा चवंदेसि निसत ऐं निबर चई आउं निसत आहियां निबर आहियां चइजे ॿी भेणी न आहे भरिजे ॿियो को हुजे हा न असीं तोखे सॾ ई कोन कयूं ॿियो को आहे ई कोन तोखां सवाइ चई ॿी भेणी न भर अखियूं अव्हां जे आसरे ही चंड जूं अखियूं बि ओॾाई आहिनि असां जूं अखियूं बि ओॾाई आहिनि चई नासींदे नृत काफ़िया मटाईंदो थो अचे सीन मटाईंदो थो अचे ॻाल्हाए अञा जेको आहे चंड सां चए थो नासींदे नृत नृत माना नज़र चई नासींदे नृत किज पिरीअ ॾे चई कमर कहज करीब खे सारे साण सुर्त माना ध्यान सां सुर्त सां चई कमर कहज करीब ॾे सारे साण सुर्त चई ॿियो भरवसो न भित चई तोखां सवाइ ॿियो को भरवसो कोन्हे इहा ॻाल्हि जेकॾहिं आउं मोहम्मद इस्माइल जे नाले करियां गुलज़ार जे नाले करियां या ही फ़क़ीर अलबस्ती मुंहिंजे अखियुनि में वेठो आहे माना ही माण्हू ई नकाश ख़ासकेली वेठो आहे माना असांखे एतिरो क़रीब थियणो आहे असांखे इहे जेके चंड जे वसीले हिक ॿिए खां नियापा था उमाणियूं चई नासींदे निहार पहिरीं किज पिरीअ ॾे वरी काफ़ियो मटायाई चई नासींदे निहार पहिरीं किज पिरीअ ॾे चई आऊं जे ॾियां सनीहड़ा चई आऊं जे ॾींहं सनीहड़ा चैद चंड अपार ए मुंहिंजा प्यारा चंड बीठो त मुंहिंजे पुठियां ई पर आउं तोखे ॾिसां पियो ऐं तूं मुंहिंजे पिरीं खे बि ॾिसीं पियो उहो बि तोखे ॾिसे पियो आउं मुंहिंजे पिरीं खे त कोन थो ॾिसां पर तो मां हुनखे ॾिसां पियो हुनजो अखियूं तो में आहिनि ऐं हुनजो अखियूं मूं चोराए विधियूं आहिनि ऐं मुंहिंजूं अखियूं उन में आहिनि ऐं मुंहिंजे पिरीं मुंहिंजूं अखियूं चोराए विधियूं आहिनि अञा बि मुंहिंजे पिरीं खे नियापो ॾिजे फ़क़ीर अञा बि नियापो थी ॾिए चए नासींदे निहार पहिरीं किज पिरीअ ॾे चई आऊं जे ॾींहुं सनीहड़ा चई चैद चंड अपार चई छा चई साजन सभु ॼमा ईअं न त को कुझु वक़्तु वरी ॿियो को गॾिजी वियो त वरी उन सां गॾु हलिया वेंदासीं न ही वफ़ादारी जी इंतिहा आहे लतीफ़ साईं जी अॼुकल्ह लतीफ़ साईं खे असीं मञूं था लतीफ़ साईं जेकॾहिं असांजो काबो जेकॾहिं क़िबलो असांजो आहे त पोइ असांखे लतीफ़ जे हिन बैत ते अमल करिणो पवंदो त साजन सभु ॼमार अखियूं अव्हां जे आसरे सॼी ॼमार जेका असां अव्हां जे आसरे अखियूं आहिनि ॿिए पासे जा नज़र फेराइणी कोन्हे का आऊं जे ॾियां सनीहा से तूं चंड पलाए बंद हाणे ॾिसो न हीउ जेको एक्शन आहे उहो त इहो अॻे जेको आहे सो माण्हू वेंदा हुआ जेको आहे सो पंहिंजे माइटनि में साल में हिकिड़ो अधु दफ़ो वेंदा हुआ हाणे गाॾियूं थी पियूं आहिनि जहाज़ थी पिया आहिनि जेॾी महिल जेके अचे थो उहो माण्हू हलियो थो वञे माण्हू पोइ अॻे माण्हू छा कंदा बाबा हाणे तोखे नियापो तोखे ॾियां थो ही मासी खे ॾिजांइ
ही नानी खे ॾिजई, ही ॾाॾी खे ॾिजई, ही चाचे खे ॾिजई, पर चई ॻंढियूं ॿध, चई ॻंढ ॿध। इहे हाणे ॻंढ कहिड़ी माण्हू न, पर ही चंड खे चवे थो लतीफ़, आशिक़ चए थो ॻंढ ॿध। त माना ही पर्सनलाइज़ करे थो छॾे चंड खे। चंड हाणे माण्हू थी थो वञे ऐं उहो माण्हू थी थो वञे जेको मुसाफ़िर आहे, उहो माण्हू आहे जेको पिरींदा थो वञे, उन माण्हू खे थो ही ॾापो ॾिए कि आऊं जे ॾियां सनीहड़ा से तूं चंड पलय ॿंध। पोइ पलय पोती जो बि थींदो, पोइ तमामु अहम न्यापो हूंदो, पोइ चोले जो उहा बि ॿधाईंदा हुआ। चई चइजि हाल हबीब खे, चई मुंहिंजे यार खे चइजांइ, मुंहिंजे हबीब खे चइजांइ, मुंहिंजे दोस्त खे चइजांइ कि नेई कीअं निवड़ाए कंध, पेरें धरे हथड़ा। चई चइजि हाल हबीब खे, चई नेई निवड़ाए कंध, चई तो तेॾां ई पंध। कि तोखे छो थी न्यापा ॾियां, हे चंड, हे मुंहिंजा प्यारा चंड, तोखे इन जे करे आऊं इहा न्यापा थी ॾियां त तो तेॾां ई पंध जेॾां आलम आसिरो, सॼे जहान जो जेॾां आसिरो आहे, सॼो जहान जेॾां ॾिसे पियो, सॼे जहान खे जितां पनाह मिलणी आहे, तोखे बि ओॾां ई वञिणो आहे। तूं ओॾां वञी पियो, मूंखे बि ओॾां ई वञिणो आहे। हाणे आऊं जेसीं पुॼां तेसीं मुंहिंजा न्यापा खणियो वञे। चई चङा चंड चएजि सनिहा खे सॼण, चई चङा चंड चएजि सनिहा खे सॼणे, चई अङण मथां उभरी पिरियां जे पए, चई अङण मथां उभरी, चई पिरियां जे पएजि, चई झीणो ॻाल्हाएजि, चई ॾाढा न ॻाल्हाइजांइ, चई आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाइजांइ, झीणो ॻाल्हाइजांइ, ऐं कावड़िजी न पए। चई झीणो ॻाल्हाएजि, पेरें धरे हथड़ा, चई पेरनि ते हथड़ा रखी आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाइजांइ, चई उभर चंड पस पिरी। उभरियो बीठो आहे, लतीफ़ दरख़्वास्त कई ऐं असां बि दरख़्वास्त कई, महिरबानी करे जेको आहे सो उभरियो बीठो आहे ऐं आयो आहे। पर इहो असांखे जेको आहे सो ईअं केॾी कंहिं महिल जेको आहे सो जान छॾाए पियो ऐं वञण जूं वायूं पियो करे, छॾींदासीं असीं कोन। ऐं असीं चवंदा बाबा जेसीं जेको आहे सो ही वञे दम, तेसीं जेको आहे सो मोकल घुर न मुंहिंजा पहिरीं, तेसिताईं असांखां इहा जेका आहे मोकल वोकल न घुर। चई आऊं जे ॾियां सनीहा, चई उभर चंड पस पिरीं, उभरी आयो आहे, महबूब खे ॾिसे बीठो, असीं बि चंड खे ॾिसूं बीठा, असीं महबूब जे दिलि में घिड़ी वियासीं, महबूब असांजे दिलि में अची। वाह लतीफ़ तुंहिंजो ही रोमांस आहे, तूं न हुजी आहे कॾो को असीं गुज़ारे वञूं आहे। चई उभर चंड पस पिरीं, तो ओॾा मूं ॾूर, चई सॼण सुता विल में। माना ही सॼण खे ॾिसे पियो न, या जॾहिं ॾिसी आयो आहे उहे उनखे निशान पियो ॾिए उनखे। चई सॼण सुता विल में, चोटा भरे कपूर, चई पेरें आऊं न पुॼणी, दिलि चवे थी वञा पहुचंदुसि कान, पहुचंदुसि वापसि वरंदुसि कान, या वरंदुसि त हूंदुसि कान। हाणे इहे सभु शयूं अची गॾिजनि थियूं, चई पेरें आऊं न पुॼणी, चई बाबल ॾिए न ॿूर, माना अबो राज़ी नथो थिए। चई जंहिं ते चढ़ी असूर, जंहिं ते चढ़ी असूर, संझे सॼण सां बैठिया। उन महबूब खे वञे आऊं जेको अखियुनि में विझां ऐं हीअं में विझां, चई आऊं उकंडियाई न मरां। हाणे हिते लिखियो पियो आऊं उकंडियाई उन मरां, पिरीं भला पर दूर। ईअं जेको आहे सो ही जेके आहिनि वॾा जेके आलम जेके आहिनि न, उहो न सम्झण जे करे ही कॾहिं कोन ईअं कोन चइबा विया उनखां अॻु में मरी न वञा तुंहिंजो दीदार करियां, उहा ॻाल्हि पियो करे, भई आशिक़ पियो करे। लतीफ़ न आहे हिते, लतीफ़ कहाणी पियो ॿुधाए। लतीफ़ सां चए थो आऊं उकंडियाई न मरां, इन सिक में न मरी वञा, महबूब जेको आहे सो मिले कोन थो, आहे बि सही मिले बि कोन थो, ॾिसण में बि कोन थो अचे, ॿुधिजे बि पियो। चई आऊं उकंडियाई न मरां, पिरीं भला पर दूर, चई बाबल ॾिए न ॿूर, चई पंधु न जोगी पीअड़ी, पंधु न जोगी पीअड़ी, चई पंधु पुॼण जी जेको आहे सूरत हाल कान्हे का। चई चंड करे चांडो, चई चंड करे चांडो की पस पिरीअ जो अङण,
माना ही आशिक़ हुकुम पिया ॾियनि चंड खे कि ख़ुदा चयो त हीअ सॼी काइनात मूं तव्हांजे लाइ नौकर करे ख़लकी आहे, हीअ सॼी काइनात जेको आहे तव्हांजे लाइ जेको आहे सुबुह शाम पोरियो करे थी, रुॻो जेकॾहिं क़दुरु कोन्हे त रुॻो तव्हांखे पंहिंजो क़दुरु कोन्हे। हाणे लतीफ़ सां चए थो चंड करे चांडो की कि पस पिरीअ जो अंगण कि असां झोरीअ झिॼण जानबरीअ जुदाईअ में, कि जानब खां सवाइ जुदाई में असांजी जेका झोरी आहे इन में असीं झिॼूं था पिया, रोऊं था पिया। कहिड़ी कैफ़ियत थो ॿुधाए लतीफ़ साईं कि खामा पचां पॼरां लुछां ऐं लोचां, कि तन में तऊं पिरीअ जी पियां न धापां, कि समुंड मुंहुं करियां जे सुरकियाई न थिए, कि सॼो समुंड पी वञा सत समुंड पी वञा पोइ बि चवे थी ॼण त सुरकी बि कान थी। अदा गुलज़ार महस तव्हांजी महिरबानी साईं नूर मोहम्मद शाह, ही सॼो जहान लतीफ़ साईं जी कचहरी में वेठो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी, हिकिड़ो हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो असांजे लाइ जेको आहे सो लखनि खां वधीक आहे असांजे लाइ। काफ़ी संगत वेठी आहे। हा, उन सभिनी खे सलाम। ऐं पंहिंजो लतीफ़ साईं चए थो अॼु पिणु हा हा न पर हीअ अहिड़ी स्टेज कॾहिं ठहंदी, अहिड़ो समूह वरी ईंदो, अहिड़ी चोॾहीं जो पंचचंद्री जेको पुठियां मुंहिंजो जेको आहे कुल्हे जे साॼे पासे खां तूं बीठो आहीं ऐं हीअ जेको आहे सो हीअ रूमा आवाज़ु ॿुधायो दोस्तनि खे हिन जो आरुनि जो ॾेढनि जो अचे पियो पस मंज़र में। इहा रोमांस आहे, लाइफ जो इहो रोमांस आहे। ऐं तव्हां बि जॾहिं ईंदड़ 14 ते ईंदो तव्हांखे बि जेको आहे तेसिताईं असीं थलो जेको अंगण आहे इहो शोर ॿुहार करे छॾींदासीं, इहे गुल ॿूटा पोखे छॾींदासीं ऐं ॾाढो तव्हांखे मज़ो ईंदो। 14 जी राति, छोजी तारीख़ूं आहिनि, माण्हू भुलिजो वञे, 14 जी राति माण्हू कोन भुलिबो। ऐं 14 जी राति जॾहिं थिए ऐं जिते बि हुजो ठक जी कदो हिते अलबस्ती आबाद में लतीफ़ जो आसण आहे हिते ई। ऐं अॼु पिणु अछाई 14 माह चंड जी, इहो बैत पढ़ी ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि। ऐं पाण सदाईं गॾु आहियूं, न हूंदासीं पोइ बि गॾु हूंदासीं, न हुआसीं तॾहिं बि पाण गॾु हुआसीं ऐं सदाईं पाण गॾु हूंदासीं पाण। पर हीअ जेको बैत आहे लतीफ़ साईं जो ही 14 जे चंड सां ॻाल्हाए पियो अॼु पिणु अछाई, माना सदाईं अछाई हूंदी आहे, पर चए थो अॼु पिणु अछाई 14 माह चंड जी, चए थो त मूं घर मूं पिरीअ जे अचण जी वाई। जंहिं जेकॾहिं पिरीं नथो अचे त इहो 14 जो चंड बि असांखे नथो खपे, इहा काइनात बि तुंहिंजी नथी खपे असांखे, इहो सिज बि नथो खपे असांखे, असांखे भलो साथी थो खपे असांखे। असां ई पिरियनि हून बराबरि ॾींहड़ा, अहिड़ो असांखे साथी थो खपे। लतीफ़ साईं चवे थो त अॼु पिणु अछाई 14 माह चंड जी, कि मूं घर मूं पिरीअ जे अचण जी वाई, कि मूं घर वाधाई पई खाम खरनि में। असीं बि इहा ई ॻाल्हि था करियूं कि अला खर जियनि मदीजनि जे मन में, असां ई पिरियनि जूं उमेदूं पसंदि तंहिं पोइ सड़नि। इहो लतीफ़ चयो आहे, असीं कोन था चऊं इहा ॻाल्हि। तंहिं पोइ मरनि सड़ी इन ई सूर में, असीं चऊं था पोइ बि सुधरी पवनि, सड़ी मरनि न, इन खां बहितर आहे छो त माण्हू लतीफ़ वॾो माण्हू हो, उहो चई वियो हलो, असीं इहा कोन था करियूं, असीं दुआऊं था घुरूं। पर हीअ जेको लतीफ़ साईं जो बैत आहे इहो असां माण्हुनि खे बचाए सघे थो। हीअ कहिड़ो जेको बैत आहे जेको पढ़ंदा आहियूं त पंहिंजो सुपत भरिया सुपिरी, चंड ॿुधी थो तूं, सभिनी यारनि खे जेको आहे ॿधी था चऊं, सभिनी ॿारनि खे ॿाहूं ॿधी था चऊं, मिटनि ॿाटनि खे ॿाही ॿधी था चऊं। हीअ जेके सुपत असांजा जेके सॼण जेके हाणे कुपतूं पिया कनि उन्हनि खे बि जेको आहे सो ॿाहूं ॿधी था चऊं त सुपत भरिया सुपिरी कुपत कीम करियो। खोड़ असांखे बचाइण जे लाइ भॻे इहा हिकिड़ी जेका सिट आहे इहा खोड़ आहे। जेकॾहिं सभु सुपतिया आहियो त पोइ नतीजो किथे आहे? कि सुपत भरिया सुपिरी कुपतनि खे त चए ई कोन थो न, हीअ उन्हनि माण्हुनि खे लतीफ़ चवे थो जेके सुपत भरिया आहिनि, कि सुपत भरिया सुपिरी कुपत कीम करियो, थोरे घणे ॾींहड़े माण्हू वञनि मरियो। इहो हिकिड़ो उसूल थो ॿुधाए। पर आऊं थो चवां त माण्हू वेंदो मरी,
मरियो। ही थोरे को घणा ॾींहं न आहिनि, 100 साल बि घणो न आहे कि थोरे घणे ॾींहड़े माण्हू वञनि मरियो। तेसीं कुर्ब करियो। भला जेकॾहिं तव्हीं असांखे छॾण था चाहियो, बेज़ार आहियो असां मञा, नथा असीं तव्हांखे वणूं, पोइ बि हिकिड़ी महिरबानी इहा कयो घटि में घटि, तेसीं कुर्ब करियो जेसीं जहिड़ा आहियूं जहान में। जेसीं हिन जहान में जहिड़ा आहियूं तेसीं वञण जो वायूं न करियो। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजो महिरबानियूं जो तव्हां अचो था, असांजी दिलि वॾी थी वञे। ओ उठ जेॾी न हाथी जहिड़ी दिलि थी वञे। पोइ लतीफ़ बि ॻाल्हाए थो, पोइ ख़ुदा बि ॻाल्हाए थो, ऐं हीअ सॼी जेका काइनात आहे कीअं जेको आहे असां सां गॾु आहे, कीअं जेको हीअ जेको कुदरत जेका आहे इहा आहे फ्रेंडशिप विथ नेचर। ही नेचर सां इश्क करियो, नेचर सां, इहा ई ज़िंदगी। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। असांखे वरी सॼी राति जेको आहे वरी चंड सां बि कचहरी करणी आहे, ऐं तारा बि असांखे ॻणणा आहिनि, ऐं पोइ केॾीमहिल निंड जे नदी में लुड़ी वेंदासीं, कंहिं प्यार जी ॿेड़ी में चढ़ी, पोइ अची जेको आहे तव्हांजे कंहिं न कंहिं दिलि जे दरिया मां निकिरंदासीं। महिरबानी करे जेको आहे असांखे अचणु ज़रूरु ॾिजो। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। असीं त चांहि पियूं त फ़क़ीर साहिबु अचे पंहिंजी जेको आहे वेहे आसण बासण ते तव्हां सां मुखातिब थी। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हेड़ी कॾहिं स्टडी थो कयो बंदो पाणी थो ॾियां। साईं इस्माइल मीरल साईं शाह साहब सॼी संगत वेठी आहे। काफ़ी दोस्त ॾांहुं मूंसां वेठा आहिनि, काफ़ी देरि ॿुधनि पिया, के थकनि था, वञनि था, वरी अचनि था। साईं बख़्शली चांडियो साहिबु साईं वॾा कुर्ब साईं। अब साईं मोरे मञा साईं वेठो आहे। कहिड़ो सवेरे अंब साईं जेॾी महिल लेक्चर पियो हलंदो आहे त काफ़ी पोइ वरी मौज़ू निकिरी ईंदा आहिनि। चांडोकी ते वरी कलाम यादि अची वञनि। अंब चांडोकी ते वरी तो दांगी जी ॻाल्हि आंदी तो साईं हुनजो राशिद मोराई जो कोन्हे त अहिड़ी हवा घुली नथो दांगीअ ते रत वरे, अहिड़ी हवा घुली नथो दांगीअ ते रत वरे, धारियनि खे मुंहुं ॾेई वञो पंहिंजनि खे छा कजे, धारियनि खे मुंहुं ॾेई वञो पंहिंजनि खे छा कजे। इहो साईं राशिद मोराई जो पेरनि खे रोकजे खणी नेणनि खे छा कजे, चुगली हणनि था प्यार ते ज़ुल्फनि खे छा कजे, पेरनि खे रोकजे खणी नेणनि खे छा कजे, चुगली हणनि था प्यार ते लुड़कनि खे छा कजे। वाह यादगार साईं। ख़ामोश आख़िरी मिसरा ते वञी पहुतासीं। हाँ यादगिरो अचे अहिड़ी हवा गुली नथो दांगीअ ते रत वरे, अहिड़ी हवा गुली नथो दांगीअ ते रत वरे, धारियनि खे मुंहुं ॾेई वञो पंहिंजनि खे छा कजे, चुगली हणनि था प्यार ते लुड़कनि खे छा कजे, नेणनि खे रोकजे खणी लुड़कनि खे छा कजे। ॿियो बंदि यादि ॾियारियो अदी, इहो बंदि ॿुधाए सिंधू वारो
खामोश थो रहा पर राशिद कॾहिं कॾहिं राशिद कॾहिं कॾहिं वो दिल ते वधे गुबार त ॿुधमन के छा कजे चुगली हणन था प्यार ते लुड़कन के छा कजे वाह वो हिक कैद मां छुटी थो ॿिए बंद में पवां वो हिक कैद मां छुटी थो ॿिए बंद में पवां वो ज़ंजीर टोड़जन खणी जुल्फन के छा कजे चुगली हणन था प्यार ते लुड़कन के छा कजे पेरन खे रोकजे खणी नेणन खे छा कजे चुगली हणन था प्यार ते पेरन खे रोकजे नेणन खे छा कजे नेणन खे रोकजे न आहे अदी पेरन खे रोकजे खणी नेणन खे छा कजे हा ॿियो कहिड़ो आयो चांडो की रात में इहो उन ॾींहुं मूं ॿुधायो हो चांडो की रात में इहो त यार ॿियो उस्ताद बुखारी वारो ॿियो उत्सव सिंगार करे पोड़न जे इहो मंज़ूर सखी रानी इहो ॻायो उस्ताद बुखारी पर हुन प्रोफेसर ॻायो त चांडो की सिंधू मथां मुर्की मुंहं खे लिकाइण गज़ब थी वियो चांडो की रात में ओ तुंहिंजे नेणन में मस्ती शराबन जियां तुंहिंजे लबड़न जी खुशबू गुलाबन जियां ओ मुंहिंजो चेहरो चुमण मुंहिंजो चेहरो चुमण वो तुंहिंजो नाराज़ थियण मुंहिंजो चेहरो चुमण तुंहिंजो नाराज़ थियण वो वरी मुंहं खे गुंजाइण गज़ब थी वियो चांडो की रात में शेर उस्ताद जो या हुयो न्याज़ जो तो जे ॻायो त जी मुंहिंजो झूमी पियो वो या ते शमशेर जो कोई छेड़ई गज़ल गीत राशिद जो ॻाइण गज़ब थी वियो चांडो की रात में याद अथई त बिटाईअ जे रोज़े में तो गॾु जीअण ऐं मरण जो हो वाइदो कयो जे विसारे छॾई जे विसारे छॾई त शाबस हुजई जे विसारे छॾई त शाबस हुजई अहिड़ो वाइदो विसारण गज़ब थी वियो चांडो की रात में फ़कीर अलबस्ती जो सलाम चांडो की रात में सभिनी सॼणनि खे सलाम वॾियूं महिरबानियूं मोहबतूं ऐं साईं हाणे संगत खां मोकिलाइजे दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं साईं शाह साहब साईं अज़ाद साहब मीरल साईं मोहम्मद इस्माइल साईं दीदार करायो इस्माइल साईं हाणे भला ख़ुदा करे सभु मसला हल थी विया अल्लाह करे ख़ुशि